शहर रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नासि व बय्यिनातिम मिनल हुदा वल फ़ुरक़ान। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दिल जी मोहब्बत सां सोने नबी जा आशिक सोने साईं ते दुरूद शरीफ पढ़ी। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अज 25 रमज़ान मुबारक 26 जी रात मस्जिद नूर शाह कंबर शहर में पंहिंजे मोहतरम साईं हज़रत मौलाना अब्दुलसत्तार सूमरे साहब जी हुकुम जी तामील कंदे भाऊ सैफुल्ला मेमण साहब जी दावत ते ऐं तव्हां जमात जी ज़ियारत जो रब से मौक़ो नसीब फरमायो। मां सभ खां पहिरियां इन हाफ़िज़ सगोरे कारी वलीउल्लाह खे किरोड़े मुबारक ॾियां थो जंहिं मुंड खां वठी आख़िर ताईं अल्लाह जे क़ुरान जूं हिन मस्जिद में लोलियूं ॾिनियूं। ऐं ॿिए नंबर ते मां उन जमात खे बि मुबारक थो ॾियां जिन मुंड खां वठी आख़िर ताईं अल्लाह जे क़ुरान सां नींहुं निभायो आहे। कंबर जा मुसलमानो ही क़ुरान वफ़ादार आहे, चओ न सुभान अल्लाह। ऐं रमज़ान बि वफ़ादार आहे। ऐं जेके क़ुरान जा आशिक़ आहिनि ॿारियां दोस्त बि थोरा अंदरि सुरी अचनि। जेके क़ुरान जा आशिक़ बाक़ी पंहिंजी जाइ ते वेठा हुजनि, हिन सोहणे जा आशिक़ वेझा सुरी अचो। कोन था सरो सफ़ा भला कसम खणी घरो निकिता हो छा बाबा? क़ुरान जा आशिक़ ॿाहिरि जेके वेठा हो मस्जिद में अंदरि घिरी अचो। जेॾा वेझा वेंदव एॾी रहमत वेझी थींदी। हिन क़ुरान मजीद जी नज़र तेज़ अथव, मन क़यामत में सुञाणे वठे असांजा ॿई जहान सोना थी पवनि। अचो, ज़िंदगी ते को भरोसो न आहे मत अॼोकी राति आख़िरी न हुजे। मन क़ुरान मजीद जी बरकत जे करे, हिन जी इज़त जे करे रुठल अर्श ते राज़ी थी जन्नत जो फ़ैसिलो करे छॾी। हे बरकत वारो रमज़ान महिमान महीनो, शान वारो महीनो मोकिलाईंदो थो वञेव। सुबुह 26 रोज़ो ख़बर तॾहिं पवंदी, ॼाण वरी 27, 28, 29, 30 जी पक कान्हे का। रोज़ेदार चवंदो मौला 30 पूरा कजांइ। रोज़ेदार छो चवंदो अलाह 30 पूरा कजांइ। बेरोज़ा चवंदो अलाह करे सुबुह ईद थी, जान छुटे मुलनि मो। ॼण रोज़ा ई मुलनि जा आहिनि। यादि रखो मुसलमानो, कलमे वारो हे रमज़ान जूं बरकतूं हासिल कयो। हे महिमान महीनो रहमतुनि जी बरसात थी वसे। मां किरोड़े मुबारक उन्हनि मुसलमाननि खे ॾियां थो जिन रमज़ान शरीफ़ सां मुड़ुस माण्हू थी मल्हायूं। मुंहिंजे महबूब नबी, मुंहिंजे दिलबर नबी फरमायो, इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, इज़ा दख़ल रमज़ान फुतिहत अबवाबुल जन्नह व गुल्लिकत अबवाबुन नार व सुलसिलतिश शयातीन। मुझो सहो तो फरमाए जॾहिं रमज़ान दाख़िल थींदो थो रब जन्नत जा 8 दरवाज़ा खोलाए छॾींदो आहे, जहन्नम जा दरवाज़ा बंदि कराए छॾींदो आहे। नंढनि वॾनि शैताननि खे ज़ंजीरनि में जकड़ाए रब से समंदर जे ॿेटनि में फिटी थो कराए। हदीस में चए थो शैतान रड़ियूं था करनि, दाहूं था करनि, चीखा था करनि, असांखे छो था ॿधो? मथो रब रहमान ॾो ऐलान थो अचे त 11 महीना तव्हां आज़ाद हुयो, मुसलमाननि खे खारींदा हो, हमेशह तव्हांखे रमज़ान में ॿधो वेंदो आहे, हाणे बि तव्हांखे ॿधो थो वञे ताकि मोमिन मुसलमान कलमे वारा आसानी सां रमज़ान जा रोज़ा रखी छॾनि, आसानी सां रोज़ा रखनि। मत क़यामत में रब के चवे त अल्लाह से मूंखे शैतान भुलायो तॾहिं मां रोज़ो न रखुमि। अल्लाह से फरमाईंदो मां त हिन बेईमान खे बदिरायो हो, तो रोज़ो छो न रखियो? कंबर जा मुसलमानों जी अटकल सटकल करे हिकिड़ो बि रमज़ान जो रोज़ो गुसाए
मुझे महबूब नबी मुझे दिलबर नबी मुझे सोहणे नबी फरमायो सॼी ज़िंदगी कज़ा करे रखंदो वते रोज़े जी कज़ा जी अदायगी त थी वेंदी पर अहिड़ो सवाब न मिलंदो जेको रमज़ान में मिलणो हो। मां दिली दुआ करण आयो आहियां अल्लाह ताला ने बरकत वारे मेहमान महीने जी इज़्ज़त ऐं रहमत ऐं बरकत नसीब अता फरमाए। यारो हे महीनो रहमतुनि जा पैकेज खणी आयो अथव ऐं मुंहिंजे नबी फरमाए जेकॾहिं हिन महीने में नफ़िल पढ़ंदो त फ़र्द जो सवाब फ़र्द पढ़ंदो त 70 फ़र्द जो सवाब वो केड़ी अल्लाह जी मेहरबानी आ। मां खुदा जी ज़ात जो कसम खणी बैत रबी में चवां थो मुसलमानो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो अल्लाह साईं जा फ़ैसला अटल हूंदा रब जे फ़ैसले खे बानो ठोकराए न सघंदो। रब साईं फरमाईंदो बाना हल जहन्नम ॾे बानो रब सां काॾो ॻाल्हाईंदो अखियुनि मां ॻोढ़ा ठहनि जे क़यामत जे ॾींहं ते पीउ पुट खां बेदार पुट पीउ खां बेदार घरवारी मुड़ुस खां मुड़ुस घरवारी खां बेदार थी वेंदो। मुंहिंजा प्यारा भाइर हुन ॾुखे ॾींहं ते रब साईं फरमाईंदो बाना हल जहन्नम ॾे बानो रब सां काॾो ॻाल्हाईंदो अचे थो मुंहिंजे महबूब नबी मुंहिंजे दिलबर नबी फरमाए 2 हस्तियूं ते पहुची वेंदियूं हिकिड़े पासे जो क़ुरान त ॿिए पासे जो रमज़ान काल सियाम वल कुरान यशफाअ लिल अब्दी यौमल क़ियामा इंसान की शक्ल में अची कुरान बीहंदो हेॾो रमज़ान इंसान की सूरत में बीहंदो हेॾो भाकुर में विझी बीहेसि तो हेॾो हथ भाकुर जो हेॾो रमज़ान थो विझेसि। अल्लाह पाक जी बाने को कावड़ वारी नज़र हटी वई अल्लाह से कुरान ॾे तके चवे थो कुरान कंहिं ॾे आयो आहे कुरान चवे थो से हिन यार ॾे आयो आहे रमज़ान तूं कंहिं ॾे चएसि मां बि हिन ॾे आयो आहियां। ओ कुरान रमज़ान वॾो गुनाहगार वॾो मुजरिम ॾोहारी आहे जहन्नम जो फ़ैसिलो कयो तमाज़ कुरान चवे थो मुंहिंजा रब मुंहिंजो हिन जे गुनाहनि सां वास्तो न आहे ॾोहनि सां वास्तो न आहे हिन जी मुंहिंजा यारी ही मुंहिंजा रब ॾींहं जो मूंखे पढ़ंदो हो मंझंदि जो मूंखे पढ़ंदो राति जो मूंखे पढ़ंदो हो ऐं रमज़ान में ख़तम जी सूरत में हाफ़िज़ जे पोयों मूंखे ॿुधंदो हो। रमज़ान चवंदो मौला दुनिया जानवरनि वांगुरु ढगनि वांगुरु खाईंदी ही लेकिन तुंहिंजो हयाव रखंदे तुंहिंजे रोज़े सां नींहुं निभाई अल्लाह जे मां तुंहिंजो रोज़ो आहे त मुंहिंजे यार खे बख़्श क़ुरान चवंदो अल्लाह जे मां तुंहिंजो कलाम आहे मुंहिंजे यार खे बख़्श। रब साईं फरमाईंदो मलाइको हुयो वॾो गुनाहगार मुजरिम ॾोहारी पर मां क़ुरान ऐं रमज़ान जी शफ़ाअत मंज़ूर करे हिन बाने खे जहन्नम खां भरी करे जन्नत थो ॾेई छॾियांसि। पोइ हिन क़ुरान सां यारी रखो हिन क़ुरान सां मुहबत रखो हयाती ते को भरवसो न अथव मन हिन जी यारी जे सदके क़बर ऐं आख़िरत सुहिणी थी पवेव। कुरान सां इश्क कयो रमज़ान सां मुहबत रखो खुदा जो कसम बेवफ़ा न आहे बावफ़ा जंहिं क़बर में अबो न हलंदई अम्मा न हलंदई मासी नानी पुट पोटरा न हलंदई उन क़बर में कुरान ऐं रमज़ान पहुची वेंदो जे कुरान पहुची वियो रमज़ान पहुची वियो त ॿुॾल ॿेड़ो तरी पवंदो जहन्नम खां बची इंशाअल्लाह जन्नत हलियो वेंदे। मां दुआ करण आयो आहियां त अल्लाह हिन रमज़ान सां वफ़ादारी नसीब करे आमीन त चओ ऐं महिमान मोकिलाए वठो पतो न पवंदो ख़बर तॾहिं पवंदी रमज़ान हलियो वेंदो बदनसीब रहिजी विया नसीबनि वारनि रमज़ान सां नींहुं निभायो आहे चओ न सुबहान अल्लाह। मां दुआ करण आयो आहियां अल्लाह हिन रमज़ान जूं बरकतूं रहमतूं नसीब करे आमीन त चओ। ऐं मुंहिंजे सोहणे फरमाए अव्वलुहु रहमतुन व औसतुहु मग़फ़िरतुन व आख़िरुहु इत्कुम मिनन नार। मुंहिंजो सोहणो तो फरमाए जे पहिरें अशरे में रहमत जंहिंजो मिंट त रहमत खां ख़ाली कोन्हे पर सेकंड बि रहमत खां वांदो न आहे पाण फरमाए त थोरनि गुनाहनि वारा पहिरें अशरे में बख़्शिजी जन्नत पहुची विया। ऐं नबी से फरमाए विचों ॾहाको गुनाहनि जी माफ़ी जो आहे पोइ केॾो बि गुनाहगार छो न हुजे रमज़ान जो 11 रोज़ो रखंदो वञे थो अल्लाह बाने जे खाते तो गुनाह ठाहे थो छॾे। पाण फरमाए तव आख़िरुहु इत्कुम मिनन नार। नबी तो फरमाए जेको रमज़ान जे आख़िरी में अशरे में रोज़ा थो रखे अल्लाह पाक उन बाने खे जहन्नम खां भरी करे जन्नत जो फ़ैसिलो थो कराए छॾेसि। हे भलारी रात कुरान जे ख़त्म जी रात हो जिते कुरान जा ख़त्म थींदा अथव मलाइक लखनि में गॾु थींदा अथव हिन मजलिस में वेठा आहिनि। मां यकीनन चवां थो तव्हां जे लाइ गुनाहगारनि जे लाइ रब खां माफ़ियूं था घुरनि अल्लाह हिननि खे माफ़ करे। हे बरकत वारी रात कुरान जे ख़त्म जी रात आहे पोइ मां छो न चवां हिन रात भलारीअ जे त अंदरि अॼु ख़त्म कुरान जी ख़्वानी आहे आया आशिक़ अरबी मुहम्मद जा जिनजी दीन लाइ दिलड़ी दीवानी आहे। चेथो ही महफ़िल आहे ॾाढी भली ही महफ़िल आहे ॾाढी भली जंहिंमें मलिक मोमिन आया हली
रब फैज़ जी खोली यार गली जैसा उनस रखणो इंसानिया हिन रात भलारी जे त अंदर अज ख़त्म कुरान जी ख़ानिया चतो अज अर्श का आया मलिक लही सुभान अल्लाह ढरिया अज अर्श का आया मलिक लही या गाल अदा बिल्कुल सही जेका पाण मुहम्मद आहे चई या साफ़ सची त बयानिया हिन रात भलारी जे त अंदर अज ख़त्म कुरान जी ख़ानिया चतो जिन कदम भरे कुरान बुधो रमज़ान जो शान बयान बुधो जिन कदम भरे कुरान बुधो रमज़ान जो शान बयान बुधो तिनखे जन्नत जी मेहमानिया हिन रात भलारी जे त अंदर अज ख़त्म कुरान जी ख़ानिया खुदा जो कसम आज कंबर शहर के अंदर भी केतरा ही खत्म थिया होंदा अञा भी खत्म थींदा अचो मुसलमानों कलमे वारो मुझे महबूब नबी मुझे दिलबर नबी फरमाए जो तराविन में भी करे पाक नबी इमाम लंबिया फरमाए हाफिज जे पयो कुरान तो बुधे इन कुरान बुधण जे करे मदीने जे मीर मिठे मुहम्मद जा दीवानो साडा 52 नेकियूं रफ कुरान बुधण जे करे लिखराए तो छडेस अल्लाह जो कसम आहे महीनो बरकत वारो जो मुझे सहणे फरमायो एकड़ो सजदो दे त सजदे 1500 नेकियूं ऐं टोटल 20 रकातूं पढ़े तो 60,000 नेकियूं सजदे जूं मिली वञन वेहण जो सवाब अलग बीहण जो सवाब अलग कुरान ॿुधण जो सवाब अलग हिन में त नेकियूं थव अचो मुसलमानों नेकियूं कमायो पंहिंजे रब करीम खे परचायो अचो गुनाह जी माफ़ी वठो तॾहिं फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा अल्लाह फरमाए तो ए ईमान वारो पक्की तौबा करे मुझे दर्जे तो राज़ी करे जन्नत ॾेई छॾियां रमज़ान में मोमिन मुसलमान के गुनाह की माफ़ी वठण जा रब सुठा 3 मौक़ा ॾिना आहिनि चओ न सुभान अल्लाह सहाबा चो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे कहिड़ा 3 मौक़ा फरमाए मन साम रमज़ान ईमान व इहतिसाबन गुफिर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही पाण फरमाइनि त जेको ईमान इतिसाब सां रब खे राज़ी करण जी नियत ख़ातिर रोज़ो थो रखे रोज़ो बि रोज़ो हुजे हथनि खे रोज़ो हुजे अखियुनि खे रोज़ो हुजे सोच फ़िक्र खे रोज़ो हुजे कननि खे ज़ुबान खे रोज़ो हुजे ज़ुबान सां कंहिंखे गारियूं न ॾिजांइ अगरि तोखे को गार ॾिए त उनखे ॿाहूं ॿधी चोजा भलजा मूंखे गारियूं ॾिए पर मूंसां इज़त वारो महिमान साण आहे वरन तूं बि कंबर जो मां बि कंबर जो आहियां तोखे ॾिसी रहां पर इज़त वारे महिमान जे करे मूंखे हया थो थिए अॻियो पुछंदो आहे त अकेलो बियो तो कोई को नथी तो उनके बुधाए महीनो रमज़ान जो आ कनन सा गाना न ॿुधजाई अखियुनि सां मोबाइल न तकजाई मत पंहिंजी ज़िंदगी बर्बाद करें असांजा नौजवान दोस्त कनन में मोबाइल मां तार हणी अलाए छा था ॾिसनि पोइ सॼी पुछनि त वाह छो थो ईअं करे चिमड़े मौलवी साहिब रूह विंदराए रूह तुंहिंजो इन सां छो थो विंदरे रूह तुंहिंजो हिन क़ुरान सां विंदरे चओ न सुभान अल्लाह इन कुरान मजीद सां रूह निबराए खुदा जो कसम जो पढ़ण भी सवाब ॿुधण भी सवाब ज़ियारत करण भी सवाब जंहिंजी ज़ियारत करण सां रब बांधनि जा सगीरा गुनाह माफ़ तो करे छॾे चओ न सुभान अल्लाह एक लाउड स्पीकर परेशान कयो आहे ॿियो वरी तव्हां शरबत वारनि कयो आहे 5 मिंट ॼणो आया भी करबला मुंहनि सभु उञ ते है न पाणी थो पीअनि झटि छॾे न बाबा जंहिंखे उञ लॻंदी पोइ पीअंदा भाऊ सैफुल्ला जे भी बिरादर जो लाउड आहे पोइ हाणे लाउड अहिड़ो हाणे ॾिनई त ख़ैरात में हो न मां दुआ करण आयो हाँ त अल्लाह ताला सभिनी मुसलमाननि खे क़ुरान ऐं रमज़ान सां मुहबत नसीब करे आमीन त चओ न ऐं मुंहिंजे नबी फरमाए ॿियो मौक़ो मन काम रमज़ान ईमान व इहतिसाबन गुफिर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही फरमाए जो तरावीन जी सूरत में हाफ़िज़ जे पोयों भी कुरान थो ॿुधे चओ न सुभान अल्लाह कुरान ॿुधण जे सदके भी रब उन जा गुनाह माफ़ थो करे तव्हां ख़ुशि नसीब आहियो जो कुरान ॿुधियूं वेठा हो चओ न सुभान अल्लाह पाण फरमाइनि त टियों मौक़ो मन काम लैलतल क़द्र ईमान व इहतिसाबन गुफिर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही
नबी तो फरमाए जंहिंखे लैलतुल क़दर मिली वई, लैलतुल क़दर 1000 रातिन खां भली रात आ। मुझे सोहणे नबी मुझे दिलबर नबी फरमाए जंहिंखे लैलतुल क़दर मिली वई, पाण फरमाए त 83 साल 4 महीननि जे लॻभॻि अल्लाह पाक गुनाह माफ़ थो करे छॾेसि, ऐं 83 साल 4 महीननि जे लॻभॻि अल्लाह पाक उन बाने जे खाते ते नेकियूं लिखाए थो छॾे। अधे जी उमिरि 40 साल 50 साल 60 साल 70 साल 75 साल, पर 83 साल 4 महीननि जा गुनाह धोपजी वियसि। 83 साल 4 महीननि जूं नेकियूं रब लिखाए छॾियसि। केॾो महीनो बख़्तन वारो आहे भाऊ सैफुल्ला। अल्लाह अॼु तोते बि राज़ी आहे, तुंहिंजे अबे अमड़ ते बि रहमत जो मींहुं वसाईंदो हूंदो। छो त हिन नौजवान महिनत करे साईं अब्दुल सत्तार खे चयो त आलिम को अचे जेको हिन राति क़ुरान पढ़े, मुंहिंजे अबे अम्मा जी क़बर ते बि रहमत जो मींहुं वसे। ख़ुदा जी ज़ात जो कसम, ख़ुशि नसीब उहा औलाद जेका पीउ माउ खे हर घड़ी हर वेले यादि रखे। छो त मुंहिंजा प्यारा हे दुनिया फना थियण वारी अथव, ख़तमु थियण वारी अथव। कुरमे वारो पाक मोहम्मद अरबी जा दीवानो अबे अम्मा सां वफ़ा कजो। जीअर आहिनि त दुनिया में मुहबत कजोनि, जे मरी विया आहिनि त उन्हनि खे क़ुरान मजीद जा तोहफ़ा ॾियोनि, गुलनि जो तोहफ़ो ॾियोनि। ख़ुदा जो कसम आहे, ख़ुशि नसीब उहो माण्हू जेको औलाद नेक साले छॾे वियो, पाण क़बर में पियो आहे, उहो नेकी जो कमु थो करे, उनखे रब सवाब ॾियारींदो थो रहे। मुसलमानों कलमे वारो ए बरकत वारो महीनो, शान वारो महीनो थव। नबी तो फरमाइले साइमी फरहतानी फरहतुन इंद फित्रिही व फरहतुन इंद लिकाई रब्बिही। पाण फरमाइन त रोज़ेदार खे अल्लाह साईं 2 ख़ुशियूं तो नसीब करे। घणियूं? हिकु दुनिया में, ॿी क़यामत में। दुनिया में रोज़े खोलण महिल केॾी ख़ुशी आहे। हाणे तो उहा गर्मी भी कान्हे, पानी जी भी तलब नाही। यकीन कयो मां रोज़े खोलण महिल अधु गिलास भी न पीतो आहे। तव्हांजो अञा ताईं शरबत था पियो, सम्झो था न महल उहा आहे शरबत जी। हाणे वई टरी, हाणे आहे क़ुरान ॿुधण जी महल। चओ न सुभान अल्लाह। यकीन ॼाणियो रोज़ो भी थधि में गर्मी कोन्हे, उहा गर्मियूं भी गर्मियूं हो जो टपनि जा टप माण्हू शरबत पीअंदा हुआ। 3 साल मां रमज़ान शरीफ़ जो रोज़ो खोलियो हैदराबाद में। हमरा हिकिड़ो ॾिठुमि त थधे पाणी सां जग खे शरबत ठाहे हीअं भाकुर पाती वेठो। मां पुछियोमांसि भाकुर छो पाती वेठो आहे? चई साईं ॾाढी मुहबत आहे। चढ़ो आज़ान मिले त जग जो तरो वठंदो। सो एॾी मुहबत हुई पाणी सां मुहबत। ऐं यकीनन तकलीफ़ मिलंदी न, सवाब भी वधीक मिलंदो। छो त सोहणो अली मुंहिंजो दिलबर अली, मुंहिंजे पाक मुहम्मद करीम जो सौट भी हो त यार भी हो। चओ न सुभान अल्लाह। नबी साईं खे चवे तो सोहणा मूंखे दुनिया में 3 शयूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि। पाण फरमाए अली कहिड़ियूं 3 शयूं वणंदियूं थी? चवे तो अल ख़िदमतु लिज़ईफ़ व सौम बिसईफ़ व ज़रब बिसईफ़। पाण फरमाए त पहिरें नंबर ते मेहमान मुंहिंजे दर ते अचे, मां मेहमान जी ख़िदमत कयां, दस्तरखान कुशादो कयां, चेहरे खे अहिड़ो रखां जो मेहमान मुंहिंजो चेहरो ॾिसण सां थकु लही वञेसि। ईअं न मानी भी रखे बूथ गंदो कयूं वेठो हुजे। सची ॿुधायो मेहमान खे मानी वणंदी साईं? चवंदो अॼु आयो आहियूं। चओ अली अली आहे। चओ न सुभान अल्लाह। चओ अली अली आहे, शेर जली। चओ हक़ जो वली, असां मुसलमाननि जो अली इमाम आहे। नूर शाह मस्जिद वारो जेको अलीअ खे न मञे वॾो बेईमान। जे अलीअ जे लाइ मदीने जे मीर फरमाए अली तो अल्लाह जो शेर आहे। जेके असदुल्लाह जो मुझे महबूब लक़ब ॾिनो। चओ अली मदीने जे मीर जो सौट भी हो त यार भी हो त न्याणो भी हो। जेके मुझे मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी न्याणी सॼे निकाह में ॾिनी। जंहिंमें बच्चा था पैदा थियनि इमाम हसन हुसैन जहिड़ा। चओ न सुभान अल्लाह। 2 नंबर ते चए मुंहिंजा साईं मूंखे रोज़ो ॾाढो वणंदो आहे। रोज़ो भी गर्मी जो हुजे, हाड़ जा ॾींहं हुजनि, मां अलीअ खे रोज़ो हुजे। नबी तो फरमाए अली गर्मी खे छो थो पसंदि करे? मोतदल मौसम हुजे, नौजवान भी रखनि, पोढ़ा भी रखनि, सेहतमंद भी रखनि त बीमार भी रखनि। सोणो अली तो फरमाए इन जे करे गर्मी खे पसंदि कयां थो। छो त रोज़े में इम्तिहान आहे। रोज़े में छा आहे? इम्तिहान आहे। इम्तिहान मुड़सनि ते ईंदा आहिनि, भाड़ियुनि भुतनि ते न ईंदा आहिनि। इन जे करे गर्मी खे पसंदि थो कयां त मुड़ुस ऐं भाड़ी जी ख़बर त पवे। उस्ताद मोहम्मद हसन भाड़ी भुतो रोज़ो न रखंदो, भली मां जहिड़ा 4 निकिरमि। ईअं आहे या न? असांजे पासे ॾे हिकिड़े अमरा खे रोज़ो रखायूं, मुंडो ई न रखंदो। 27 तारीख़ ते रोज़ो रखायूं जो निभागा हे त रोज़ो रख। घरवारी पुटनि सभिनी इलाज करे रोज़ो रखायूं। ॾींहं जो 12 थिया, हर हर चए भला केॾी महिल खोलियां?
घर वारनि चयोसि अञा मगरिब जो टाइम पियो आहे, अञा आराम कर, सुकून कर। हे चवे बाबा मां पाणी पीअंदुमि, भली मानी न ॾियो, भॼे नलके ॾे, पकड़े कमरे में वाड़े बंदि करे छॾियोसि। रड़ियूं अंदरि राभाट हुजनि, चयोसि मूंखे ख़बर हुई जो हेॾो वैलो हो त मां रखां ई न। सो अल्लाह असल कंहिंखे भाड़ी न करे, जे ॾिसे त नंढा ॿार बि रोज़ा था रखनि। चओ न सुभान अल्लाह, ईमान वारा हिन ई कमज़ोर आहिनि, रोज़ा था रखनि। मां दुआ करण आयो हा त अल्लाह हिन रमज़ान सां नींहुं निभाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। 3 नंबर ते फरमाए मुंहिंजा सोना वज़रब बिसैफ, तो मुहम्मद खे न मञण वारो मुंहिंजे साम्हूं अचे, तलवार मां अलीअ जी हुजे, हीअं तलवार फेराए गर्दन धड़ खां धार करे छॾियांसि, मालीअ खे मज़ो ईंदो। चओ न सुभान अल्लाह। मुसलमानों कलमे वारो उन पाक अलीअ जी तारीफ़ कयां बि लिंग ठरनि, नबीअ जे बच्चनि जी तारीफ़ कयां बि हाउ ठरे, नबी जे सहाबा जी तारीफ़ कयां बि हाउ ठरे। मुंहिंजे पाक मुहम्मद अरबी नबियनि जे नबी इमामुल अंबिया फरमायो, रोज़ेदार खे ॿ ख़ुशियूं थी मिलनि, हिकु दुनिया में रोज़े खोलण जे टाइम ते। सची ॿुधायो मस्जिद में वेठा आहियो, केॾी ख़ुशी हूंदी आहे, नथा ॻाल्हायो। हीअं दस्तरख़्वान अॻियो विछायो पियो आहे, भरिसां ॾाढो कुराड़ो वेठो अथसि, 32 ॾंद चट हिन, चवे थो ॾाॾे वारो हिसो बि मां खावां। छो त इन टाइम ते मज़ो ई और आहे। कि न चवंदा ॾाॾा हे तूं खा पोइ मां खावां, कंदासीं न? उन टाइम ते ख़ुशी आहे, जान में ॼाण आज़ान मिली, अबा होॾो बांग मिली, असां वारो मुल्लो काॾे वियो। रब तो फरमाए पोइ बि मां नाराज़ नथो थियां। मलाइको मंदर त ॾिसो, हर शइ रखी पई अथनि, फ्रूट पिया अथनि, ताम पिया अथनि, मिल्क रोज़ ठहिया पिया आहिनि, खाइनि नथा। रब तो फरमाए मलाइको मुंहिंजे हुक्म जी पाबंदी अथनि, लहे त पोइ मज़ो ॾिसो। ऐं यकीनन आज़ान मिलंदी आहे, पोइ रियात न थींदी आहे। पाण फरमाइनि ते पहिरीं ख़ुशी आहे। ॿी ख़ुशी फरमाइनि दलिकाई रब्बी ही, ॿी ख़ुशी मुंहिंजे सुहिणे नबी मुंहिंजे दिलबर नबी फरमाए, ॿी ख़ुशी मैदान क़यामत में रोज़ेदार रब जो मेहमान हूंदो, मीज़बान अल्लाह हूंदो। छो त मेहमान जे लाइ मिज़मान सोचींदो आहे त हीअ शइ बि खारायांसि, हीअ बि खारायांसि, हीअ न वणे त हीअ मन वणेसि। पर का अहिड़ी शइ बि हूंदी जेका वीचारो मिज़मान ख़िदमत करे न सघंदो, पर जेके जन्नत में ताम रखियल हूंदा, रोज़ेदार ॾिसी करे चवंदो सुभान अल्लाह, मुंहिंजा रब ज़िंदगी में अहिड़ा मेवा फ्रूट मां न ॾिठा हा, न ॿुधा हा, न मुंहिंजे सोच फ़िक्र में हो। अहिड़ियूं के शयूं जन्नत में आहिनि। अल्लाह फरमाईंदो रोज़ेदार खाईंदो वञ, पीअंदो वञ, ड्रौ कंदो वञ, वरी आत्मा अल्लाह तोखे पंहिंजो दीदार कराए। रब जो दीदार मज़ाक न आहे। साईं पोइ तुंहिंजो दीदार कीअं थींदो? अल्लाह तो फरमाए पंहिंजो दीदार सफ़ा सवलो कराईंदुमि। जे दुनिया में 24 जो चंड ज़ाहिर थिए, मां तव्हां कंबर वारनि खां पुछा थो कयां, पोइ चंड खे ॾिसण जे लाइ तव्हां लाड़काणे वेंदा हो न साईं? हिते ई न थोरो हुकुम थींदो ॿाहिरि निकिरो, वॾो माण्हू को अचे, वज़ीर आज़म अचे, अची रश थींदी कंबर में, पीउ माण्हुनि जो थींदी। के चवंदा बाबा असां ॾिसी न सघियासीं, असां ॾाढा कमज़ोर हुआसीं, माण्हुनि जी चिभाटिजी वियासीं, घर मोटी आयासीं। रब तो फरमाए मां पंहिंजो दीदार जिते आलम में दुनिया जा माण्हू हूंदा, फरमाए सवलो दीदार कराईंदुमि। छड़ो ही गंगलनि मां निकिरो, कमरनि मां निकिरो, हीअं जो ॾिसी चवंदा सुभान अल्लाह, रब एॾो जन्नत में मज़ो न आहे, एॾो हूरुनि में मज़ो न आहे, तुंहिंजी हाणे दावत खाधीसीं उन में एॾो मज़ो न आहे जेॾो तुंहिंजे दीदार में मज़ो आहे। रब से फरमाईंदो रोज़ेदारो दीदार कयो, हलो वरी जन्नत में, वरी 8 ॾींहुं जुमे ते अचो, वरी महिमानी बि खाराईंदोमांव त पंहिंजो दीदार बि कराईंदोमांव। चओ इंशाअल्लाह रमज़ान जा बक़ाया रोज़ा बि, ऐं रोज़ेदारनि खे रोज़ा बि खोलायो, सखी थियो। ऐं नबी से फरमायो ज़ादु फ़ीहि रिज़्क़ुल मोमिन, पाण फरमाइनि त हिन महीने में अल्लाह साईं मोमिन जे रिज़्क़ खे वधाए छॾींदो आहे। असां वरी हिन महीने में बि ॻंढियूं, तव्हां कंबर जी ॻाल्हि नथो कयां, मां पंहिंजे सखर जी थो कयां। रमज़ान सखी महीनो आहे, हिन में सखावत कयो, सखावत कंदो त ख़ुदा तव्हांखे वधाईंदो, बचनि खे सुठो खारायो। के अहिड़ा माण्हू हिन जो रमज़ान शरीफ़ जे महीने में बचनि खे दाल बटालूं। हिकिड़े हमारा कई शादी हुयो, बखील पैसे वारो हो, दौलतमंद हो, पैसो घणो हो, शादी जो कई, घरवारी की चई ॻाल्हि ॿुध, असांजे घर जा उसूल आहिनि। घरवारी चयो सोना कहिड़ा उसूल अथई? जे उसूल ई आहिनि, सुबुह जो दाल, मंझंदि जो दाल, राति जो दाल। चई ॿिए ॾिहाड़े चए दाल ई दाल, ॿियो कुझु न, ॿोरी दाल जी खणी घर में उछलेसि। हाणे साईं महीनो गुज़री वियो, घरवारी तंग थी वई, माइट घुमण आया, ॿाहिरि आयसि, अमड़ आयसि, चयसि भला तूं सुकी वई आहीं, गोश्त मच्छियूं घर में खाईंदी हुई। चए ॻाल्हि न पुछो, अहिड़े ज़ालिम जे घर में मोकिलियो तो, छोड़ो दाल ई दाल आहे, आंड्रा सुकी विया आहिनि। ॿाहिरनि चयो सदी ॻणती न कर, सफ़ा सवलो तरीक़ो आहे हिन खे सुधारण जो, सम्झो था की न?
पोइ चई कीअं सुधारींदो? चयूं तोखे असां नशे जी दवा था ॾियूं, हीउ नशो हिन जी दाल में मिलाइजां पर पाण न खाइजां, असांखे न खाराइजांइ, जे टोटल भातियुनि खे खाराए पोइ असां पंहिंजो कमु पाण कंदासीं। हाणे सभिनीनि खे थियो नशो, तव्हां पाण सम्झो था छा हाल हूंदो। हिननि हमरान छा कयो, कारा जुबा वुबा पाए, मुंहं में कारा ऐं मथे 4-5 ॼणा हुया, लठियूं खणी रात जे टाइम ते हिन अमरा जे मथां पंहिंजे भेणीअ जे बीह रहिया। जीअं जो मथां बीठा हुनखे डंडियूं 2-3 हणी कयो, उथ। हे उथी वेही रहियो, निंड में बाबड़ाए पियो, छो त हुयुसि बि अञा नशो बि हुयुसि। चए ख़ैर त आहे, छो था मारियो? केरु आहियो? चए केरु न आहियूं, असां मलाइक हूं, तूं मरी वियो आहे, हिसाब वठणु आया आहियूं। चए अञा त घर पियो आहे। चए घर मां हिसाब शुरू आहे। चए कहिड़ो हिसाब ॾियांव? चए सुबुह छा खाधई? चए दाल। मंझंदि छा खाधई? चए दाल। राति छा खाधई? दाल। सॼे हफ़्ते जी लिस्ट पुछियोसि, दाल ई दाल। त ॿिए भर वारे भाउ खे चई चई वारो कर, हिन खे अलाह जूं ॿियूं नेमतूं यादि न हुयूं, मच्छियूं बि हुयूं, मुर्गियूं हुयूं, सभु कुझु हुयो, हिन छड़ो दाल खाधी आहे। 50 कोड़ा हणोसि, जेको रब जी नेमत खे छॾियो अथई। वरी ॿिए हफ़्ते जी लिस्ट पुछियोसि, ॿिए चयोसि बाबा वारो को हिनखे 100 कोड़ा हणो। हणी हणी संद भनी छॾियूंसि। हमरा बेहोश थी पियो, हे हलिया विया। सुबुह जो टाइम जी जाग जो थियसि, घरवारी खे चई मुंहिंजो सिर वञे थो, राति मूंखे मलाइकनि ॾाढा मोचड़ा आहिनि, बुख लॻी थी। चई मलाइक जीअरो आहे तोखे? वरी मलाइकनि चई अलाह जो कसम मां मरी वियो। चई छा ॻाल्हि आहे? चई मानी खणी आ, मानी खावां पोइ अहवाल थो ॾियां। घरवारी साॻी दाल खणी आहे, सॼो ॾिसी करे चई तोबा तोबा तोबा, ॾाढो वॾो अज़ाब आहे दाल जो। चई इहा दाल हार, मच्छी वठि, मुर्गी वठि, छेले जो गोश्त वठि, दाल को तोबा। छो बाबा बख़ील न थीजो, सखी थीजो। हीउ महीनो सखी महीनो आहे। हिन महीने में रमज़ान शरीफ़ जे अंदरि रोज़ेदारनि खे रोज़ा बि रखायो, त रोज़ेदारनि खे रोज़ा बि खोलायो। नबी साईं फरमाए जेको रोज़ेदार खे रोज़ो खोलाईंदो, रोज़े जो सवाबु। साहबा चयो या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिंखे रोज़े खोलाइण जी ताक़त न हुजे पोइ त महरूम थी वेंदो। पाण फरमाए त मां ईअं नथो चवां कंहिंखे ढो करे रोज़ो खोलायो। पाण फरमाए त शरबत जो टुकड़ो हुजे। साहबा चयो या रसूलल्लाह कंहिं वटि शरबत न हुजे पोइ त महरूम थी वेंदो। फरमाए खीर जो ढुकड़ो हुजे, साईं खीर न हुजे पोइ त रहिजी वेंदो। पाण फरमाए त लस्सी जो ढुकड़ो हुजे, साईं लस्सी न हुजे पोइ त रहिजी वेंदो। मुंहिंजो सहणो त फरमाए फिके पाणीअ सां रोज़ेदार खे रोज़ो खोलाईंदो, पोइ बि रोज़े जो सवाबु मिली वेंदुसि। ईअं न हूंदे सूंदे आयो त तव्हां बि क़ुर्बान वञा, सखियुनि जो शहर आहे। हूंदे सूंदे वरी फिके पाणी जी बाल्टी खणी अचो त राति मौलवी साहिबु चई वियो, अलाह ॾेव त सखावत कजो। सम्झो था हले न, सखी थियो सखी थियो। नबी साईं फरमाए शहरुन नाज़ीम, फरमाए वॾो महीनो आहे। साहबा चयो या रसूलल्लाह वॾो कीअं? ॿियनि महीननि में 30 ॾींहं, हिन में 35-40 ॾियारा आहिनि। फरमाईंदा न ॾींहं त साॻिया आहिनि पर इज़त में शान में मथे अथव, छो त हिन महीने में न सोहणे जो नुज़ूल थियो आहे। चओ न सुभान अल्लाह। अचो मुसलमानों, ज़िंदगी ते को भरवसो न आहे, मत ज़िंदगी जी आख़िरी रात न हुजे, रमज़ान ऐं क़ुर सां वफ़ादारी करे क़बर में घिरंदो वेंदे, क़बर बि मुबारक ॾींदे खटे आयो आहियां, हाराए न आयो आहियां। मां ॾिसण में मिटी जो खॾो पर तुंहिंजे लाइ जन्नत जो बाग़ बणिजी थी वञा। मां दिली दुआ करण आयो आहियां त फ़िक्रे आख़िरत रब असांखे नसीब करे, मौत यादि नसीब करे। जे मौत यादि हूंदो, ख़ुदा जो कसम ज़िंदगी में रोज़ो क़ज़ा न थींदो, ज़िंदगी में क़ुर जी तिलावत न छॾींदी। अॼु क़ुर जी तिलावत असांजे घरनि मूं हली वई, बंगलनि मूं हली वयूं, मस्जिदनि में तिलावतूं हली वयूं, घर घर में मोबाइल पहुची वई, जो माण्हुनि जा कम लही विया आहिनि। मां दिली दुआ करण आयो आहियां, अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुर ऐं रमज़ान सां मुड़ुस माण्हू थी मल्हाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। क़ुर सां मल्हायो, हे क़ुर बि क़यामत में मल्हाईंदव, रमज़ान बि मल्हाईंदो त क़ुर बि मल्हाईंदो। चओ न सुभान अल्लाह। हवा हे रमज़ान मोकिलाए वठो कि नथो मोकिलाए? रोज़ेदार चवंदा अलाह करे सॼो साल हुजे, बेरोज़ाए चवंदा अलाह करे जल्दी जल्दी वञे त असांजी जिंद छुटे। मां ॼखो 30 साल पहिरियों मौलाना सनाउल्लाह जतोई रहमतुल्लाह अलैह, अल्लाह उन जी क़बर ते किरोड़े रहमतूं वसाए। ये रमज़ान शरीफ़ जो महीनो हो, ये शेर लिखे पियो, शेर ठाहे पियो। मां चयो साईं छा लिखियो अथव? मूंखे चई रमज़ान जे ॾुख मूं लिखियो थमाई। मौलूदी हज़रातनि बि ॻायो पर उन ज़माने में मां बि यादि कयो। छा पियो चवे? क़ुर्बान थिया रमज़ान ताही मोकिलायूं थो वञे। हवा मोकिलाए थो, नथा ॻाल्हायो? चए थो क़ुर्बान थिया रमज़ान ताही मोकिलायूं थो वञे, मोमिननि जे दिल खे दिल पर है मोमिन
मोमिनन जे दिल के दिल बर आग लायूं थो वञे कुर्बान थिया रमज़ान ताही मोकिलायूं थो वञे चए थो ऐं तवारूं ज़िक्र जो हिन में हलियो से आम जाम हलियो ज़िक्र कोन हूअं 11 महीना अधु राति जे टाइम ते 2-2:30 बजे खां पोइ कोई लाउड मस्जिद वारो मौलवी न खड़काईंदो जे खड़काए त चरियो करेनिसि बोला चरियो थियो आहे छा अधु राति जो लाउड खड़कायो थी पर रमज़ान एॾो सदोरो महीनो अधु राति जो ऐलान थो थिए उथो मोसमिनो उथो कलमे वारो रमज़ान शरीफ़ आयो अथव रोज़े जो टाइम ख़तमु थियण वारो अथव तयारी कयो चओ न सुभान अल्लाह हर को ख़ुशि थो थिए पर मां हिकिड़े साल हिकिड़े जलसे में वियुमि शहर जो नालो न वठंदुमि बदनामी थी वेंदी हिकिड़ो नौजवान क्लीन शेव ॾाढी मुछ न हुजेसि मुंहिंजी भरिसां अची वेठो मूंखे आस्ते आस्ते चयईंसि वेझो सुरी अचो मां चयो ॻाल्हि छा आहे मूंखे चयईंसि महिरबानी कर अॼु वाइज़ में मुलनि खे कुझु लेक्चर ॾे मां चयो छा चवानि इहो चइनि त हर उथो उथो न करनि असांजी निंड हराम करे छॾी अथनि हिकु दफ़ो सफ़ा जी निमुड़नि त हिकु दफ़ो ऐलान करनि ॿीहर बसि बंदि कराइण महिल अचनि हर को होॾो थो करे उथो को चवे थो हेॾो उथो के राज़ी था थियनि के नाराज़ था थियनि नसीबनि वारा चो कमाए विया इन्हनि हकुलनि ते मां ख़ुदा जो कसम खणी बैत रबी में चवां थो चङनि भलनि खे राति जो तहजुद नसीब थो थिए पोइ मां छो न चवां जागो जागो कलमे वारो जागो जागो कलमे वारो निंड छॾे ॾियो प्यारी रोज़े रखण जो वक़्तु थियो आहे हाणे कयो होशियारी ख़ुदा जो कसम आहे राति जे टाइम ते मर्द निंड में पिया आहिनि असांजूं अमड़ियूं न्याणियूं असर जे टाइम ते मानियूं थी पचाइनि का चांहि थी पचाए फ़रिश्ता चवनि था मौला छा लिखूं अब तो फरमाए मलाइको अगे छा लिखंदा हो जैसे अगे खाधो पीतो पचाइन त खाधो पीतो लिखंदा से रब तो फरमाए मलाइको तव्हांखे पतो ना है महीनो रमज़ान आहे इबादत लिखो से मर्द सुता पिया आहिनि निंड में पिया आहिनि इन्हनि जो छा लिखूं फरमाए इबादत नौम रोज़ेदार की निंड भी इबादत में शामिल कयो चओ न सुभान अल्लाह वाह रोज़ेदार तुझे बख्तन सा केर भी सा करे तुझी निंड भी इबादत थी लिख दे चओ न सुभान अल्लाह कलमे वारो मदीने जे मीर मिठे मोहम्मद अरबी ते कलमे वारो अल्लाह जो वास्तो ॾेई अर्ज़ करण आयो आहे पहली रमज़ान शरीफ़ सां मुड़ुस माण्हू थी मल्हायो हे रमज़ान वञे वठो मोकिलाईंदो वरी रमज़ान मोटी ईंदो पर असां में को हुजे अलाए न हुजे का पक कान्हे का ओचितो मौत थो अचे ओचितो माण्हू क़बरनि में था वञनि मन रमज़ान सां नींहुं निभाइण जे सदके अर्श वारो रब राज़ी थी मन जन्नत जो फ़ैसिलो करे छॾेव हे रमज़ान भलारो महीनो आहे तॾहिं बुज़ुर्ग जे अखियुनि मां ॻोढ़ा पिया वञनि छा पियो चवे क़ुर्बान थिया रमज़ान ताही मोकिलायूं थो वञे मोमिननि जे दिल खे दिल भर मां बिना साउंड जे बि वाइज़ कंदो आहियां चओ न सुभान अल्लाह छो त मुंहिंजी सर्विस 30 सालनि खां किरास थी वई आहे हाणे जेके नवां मॉडल आया आहिनि इको साउंड वारा मां बिना इको साउंड जे वाइज़ करे वेंदो आहियां पर मां इहो चवंदो आहियां कुझु आयो आहे त सम्झाए वञा चओ न सुभान अल्लाह के तो कुर्बान थिया रमज़ान ताही मोकिलायूं थो वञे मोमिननि जे दिल खे दिल भर है मोमिननि जे दिल खे दिल भर आग लायूं थो वञे कुर्बान थिया रमज़ान ताही मोकिलायूं थो वञे चैथो हाफ़िज़न बे ख़त्म कया क़ुरान जा हिन जे अंदर हाफ़िज़न बे ख़त्म कया क़ुरान जा हिन जे अंदर तिन वीचारन बेसहारन है तिन वीचारन बेसहारन खे भुलायूं थो वञे क़ुर्बान थिया रमज़ान ताही मोकिलायूं थो वञे तो शैतान सरकश बंद थिया शैतान सरकश बंद थिया समुंड जे ॿेटनि अंदर शैतान सरकश बंद थिया समुंड जे ॿेटनि अंदर हाणे तिन खे ॼणो हथनि सां हाणे तिन खे ॼणो हथनि सां खोलिरायूं थो वञे क़ुर्बान थिया रमज़ान ताही मोकिलायूं थो वञे
हदीस में अचे तो मुझे सोहणे नबी फरमायो रमज़ान की पहली रात थी तो शैतान के जकड़ाए समंदर के बेटन में फिटी तो कराए रब से फरमाए तो मलाइको जी मुझा रब्बा फरमाए रमज़ान मुझो भलारो महीनो अची वियो तो कब्रन वारन के मथों भी अजाब हल्को कयो तो मुझो मेहमान इज्जत वारो महीनो आ मुसलमानों कलमे वारो जड़े रमज़ान पूरो थींदो तो आखिरी तारीख हुई जो शवाल की पहली रात थींदी आ हदीस में अचे तो नंढन वडन शैतान के आजादी थी मिले जे तो शैतान जो चीफ सरदार मुख थन जो वडो थन वो विच समंदर में वेही रोईंदो आ ईद वारे ॾींहं ते मुंहं खे थक तो हणे मथे में वारी तो विझे नंढा वॾा शैतान गॾता थी पवनि को चवे तो चाचा छो थो रोए को चवे तो मामा नाना ॾाॾा परॾाॾा बाहि लॻे छो थो रोए चवे तो बाहि लॻे तव्हांजे सिर खे मूंखां पुछो था पिया अॼु रब रहमान अहिड़ो त माफ़ी जो कलम खणी वेठो आहे जेको ईद वारे ॾींहं ते बरकातूं पढ़ंदो थो वञे खाधे तो गुनाह ड्राहे थो छॾे खुदा जी ज़ात जो कसम आहे रमज़ान शरीफ़ जा रोज़ा रखी ईद जा हक़दार बणिजो ईद रोज़ेदार जी अथव बेरोज़ाइद जो ईद न आहे छो त बेरोज़ाइद खे मज़दूरी न मिलंदी ईद वारे ॾींहं ते रोज़ेदार खे रब मज़दूरी ॾींदो मां दुआ करण आयो आहियां जो हिन नूर शाह मस्जिद में जेके आया हो ख़त्म जे क़ुरान में बकाया रोज़ा जो वाइदो था कयूं रब अॼु खां शुरू था कयूं वरी ज़िंदगी रही त इंशाअल्लाह रमज़ान सां मुड़ुस माण्हू थी मल्हाईंदासीं मुसलमानों कलमे वारो केड़ी रब की मेहरबानी केड़ी रब की करम नवाज़ी आ जो हेड़ो महीनो भी भलो ॾिनई कुरान किताबन जो सरदार ॾिनई वरी नबी नबियन जो सरदार ॾिनो अथई मां दिली दुआ करण आयो आहियां अल्लाह उन रहमत जो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सच्चो उम्मती करे हिक नंबर उम्मती करे रहाए मारे भी उन सोहणे जो उम्मती करे मारे अरे क़यामत में उठारे भी उन सोहणे जो उम्मती करे उठारे ऐं कुरान सां यारी रखो अॼु घरनि में कुरान कोन्हे आहे रखियल सूंह ख़ातिर पर पढ़ण वारा जवान कोन अल्लाह जो कसम खणी बैत रबी में चवां थो कंबर जा मुसलमानों अगे दौर में तव्हां हलिया वञो 40 साल पोइ ते मुंहिंजी बि 54 साल उमिरि आहे मूंखे बि उहो ज़मानो यादि आहे सुबुह जो आज़ान मिलंदी हुई मर्द उथी करे मस्जिदनि में अची निमाज़ पढ़ण खां पोइ क़ुरान जी तिलावत कंदा हा पोइ बि मस्जिद मां न निकिरंदा इशराक पढ़ी पोइ घर ईंदा हा अदियूं अमड़ियूं असांजूं नियाणियूं सुबुह जो उथी निमाज़ पढ़ण खां पोइ क़ुरान जी तिलावत अॼु घर घर में तिलावत वही हली आहे अधु राति जे टाइम ते छड़ो को मोबाइल खड़कड़ो करे हीअं खोले बटण हणंदो कोई यार जो मैसेज त न आयो आहे हेॾे मोज़िन सुबुह जे टाइम ते मैसेज रब जो ॾिनो चए थो अस्सलातु खैरुम मिनन नौम मजाल आहे जो हिन जे कन ते को असर पवे सम्झो था की न लाउड मथों बीठा आहिनि आवाज़ ॿुधे थो कॾहिं होॾो आवाज़ कॾहिं होॾो आवाज़ मजाल आहे जो थिए मां दुआ करण आयो आहियां रब बेनिमाज़ी न करे निमाज़ी करे आमीन चओ 40 साल पोइ ते तव्हां हलियो अटैक जो मौत न हो साईं अफ़सदार हुयो न 40 साल पोइ ते पुराणनि माण्हुनि खां पुछो हाणे रोज़ अटैक आहे रोज़ अबा छा थी अटैक थी वियुसि अटैक छो थो थिए असां हिन यार खे छॾियो आहे नबी से फरमाए जेको हिकिड़ो मरतबो सूरत यासीन पढ़े थकी पिया हो त मां दुआ घुरां फरमाई लिकुल्लि शैइन कल्बुन व कल्बुल कुरान यासीन पाण फरमाए त हर शइ के दिल पखियुनि के जीतनि के इंसान के दिल पर मुझे कुरान की दिल सूरत यासीन तो जेको हिन खे पढ़े क़यामत अटैक न ईंदुसि अचो मुफ्त में नुस्खो ॾियांव डॉक्टर नुस्खो लिखंदो तो पैसा वठंदो फीस वठंदो को नुस्खो लिखंदो अॼु तव्हांखे मुफ्त में नुस्खो ॾिनो त वञा हिन क़ुरान मजीद खे पढ़ो ख़ुदा जो कसम लाइलाज मर्ज़ हूंदई क़ुरान जी बरकत सां दूर थी वेंदई नबी से फरमाए हिकिड़ो मरतबो सूरत यासीन पढ़ी बजे घर खां ॿाहिरि निकिरो त सॼो ॾींहुं सूरत यासीन जो पढ़ो ऐं मुंहिंजे दिलि पर नबी फरमायो पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिकिड़ो मरतबो पढ़े त 10 ख़तमनि जो सवाब केड़ी अल्लाह की मेहरबानी है कुरान में रब शिफा कुरान में रब रहमत बरकत रखी है पर असा कुरान को परे हिंदुस्तान के शहर में एकड़ो वड्डो डॉक्टर हो पैसे वारो हो दौलतमंद हो बीमार थी पियो
जॾहिं माण्हू बीमार थींदो आहे पोइ वॾनि वॾनि डॉक्टरनि ॾे वेंदो आहे, हो पाण डॉक्टर वॾनि डॉक्टरनि ॾे वियो, डॉक्टरनि खे हेॾो होॾो इलाजु कयो पर ठीकु न पियो थिए, पाण खे ॿिए मुल्क खणाए वियो, वॾनि डॉक्टरनि चेकअप करे उन्हनि खे चयो बाबा तुंहिंजो बचणु मुश्किल आहे, अजायो पाण खे परेशान न कर, हाणे तूं 2 ॾिहाड़नि जो महिमान आहे। छा चयूंसि? 2 ॾींहंनि जो महिमान आहे, वञ घर वञी बचनि ॿारनि सां मिल, बचनि ॿारनि खे ॾिस तूं मरी वेंदे। घर आयो मायूस, चेहरो लथल। घरवारी जो मुंहिंजा मुड़ुस ख़ैर त आहे, चए ख़ैर कहिड़ो, मां मरी वेंदुमि, महिमान आहे। चई कीअं मरंदे, तूं त जीअरो आहे। चए डॉक्टरनि चयो आहे बसि ख़तमु आहे, हर शइ ख़तमु, जेरो ख़तमु, का शइ बचियल नथी, बचणु मुश्किल आहे, बसि अलाए कीअं वेठो आहे। 1-2 ॾींहंनि जो महिमान आहे, वञी घर बचनि सां वञी गुज़ार। घरवारी तो परेशान न थी। हिकिड़ो हकीम आहे, उन हकीम खां मां तुंहिंजो इलाजु कराईंदुमि। ये हकीम आहे, चए ठीकु आहे, बचंदुमि मुश्किल। घरवारी खे छा चई? बचंदुमि मुश्किल। चए दवा त पी हिन हकीम जी, पर शर्त इहो आहे उन हकीम जो तोखे इलाही बीमारियूं हिन 8 ॾींहं इलाजु हलंदो। घणा ॾींहं? नथा ॻाल्हायो। 8 ॾींहं इलाजु हलंदो, पर इलाज दौरान तोखे ॻाल्हाइणो न पवंदो। ॻाल्हाइण जो रोज़ो ॻाल्हाइणो न पवंदो। जेका शइ तोखे ॾियां तोखे पीअणी पवंदी, खाइणी पवंदी, जो कुझु ॾियाई मत कुझु, छो त मरीज़ में चिड़ घणी हूंदी आहे। मत चिड़ करे ॻाल्हाइजांइ न, चुप रहिजांइ। ये ॻाल्हाए दवा न लॻंदी। घरवारी सुबुह जे टाइम ते पाणी जो गिलास खणी आयसि, ॾिठई पाणी जो गिलास, ॾिठई पाणी त ॾिनो अथई, का गोरी कोन्हे, का फकी कोन्हे। घरवारी खे इशारो कई सखणो पाणी आहे। घरवारी चुसि पी। पीतई। पहिरें गिलास पीअण सां जान में तंदुरुस्ती अची वई, चओ न सुभान अल्लाह। वरी ॿिए ॾींहुं गिलास पाणी जो ॾिनई, अञा तंदुरुस्ती वधी। 3 ॾींहं गिलास पाणी जो ॾिनई त जान में तवानाई अची वई। जहिड़े कम करणु शुरू कयो, चहिरे में रौनक अची वई। घरवारी खे इशारो कई हेॾे, ॻाल्हाइणु बंदि हो न, इशारो कई वेझो आई। त छा आहे? सम्झो था हले न, छा चयईंसि? मानी खणी आ। घरवारी वयसि मानी 2 माण्हुनि जी, जेका घर जी हुई सभु अॻियां रखे, सॼी खाई वियो। घरवारी चयोसि भेण छितो थियो आहे त तूं बीमार आहे, एॾी छो खाधई? चई अञा बुख लॻी आहे। एतिरनि ॾींहंनि जो बुखनि जो सॼियल। घरवारी चयोसि बसि हाणे घणी मानी न खा, खोड़ खाधी थी, मत अञा बीमार न थी पवे। 4थे ॾींहुं, 5 ॾींहुं, 7 ॾींहुं हुनखे पाणी पीआरियईं। 7 ॾींहंनि खां पोइ घरवारी चयोसि हाणे ॻाल्हि ॿुध, अॼु 8हों ॾींहुं आहे, वञ त उन्हनि डॉक्टरनि खां वञी चेकअप कराया, जिन तोखे लाइलाज करे घर ॾे मोकिलियो। वञे थो डॉक्टरनि खे चएसि हाणे मुंहिंजो चेकअप कयो। डॉक्टरनि चयो अड़े तूं जीअरो आहे? असां त चयोसीं कॾहिं जो मरी वियो हूंदो। चेकअप कयो, चेकअप जो कई। डॉक्टरनि रिपोर्टूं ॾिसी करे हिक ॿिए खे ॾिसी वातनि में आङुरियूं अची वियूं। चए ॻाल्हि छा आहे? कीअं बचियो आहे? काथो इलाजु करायो थी? घर कई क़ुर्बान वञा, मां हिकिड़े हकीम खां इलाजु करायो आहे। चयो हकीम त ॾस कहिड़ो आहे, ॿिया बि लाइलाज बेटनि ते तड़पनि था, परेशान आहिनि, मरीज़ उन ॾे मोकिलियऊं। चई या मूंखे ख़बर न आहे, मुंहिंजी घरवारी खे ख़बर आहे, अलाए कहिड़े हकीम खां दवा वरिती अथई। चई वञ पुछी आ। आयो घरवारी खे चई ॾे ख़बर कहिड़े हकीम खां दवा वरिती अथई। घरवारी खे चई त मां तोखे हुन हकीम जो दीदार करायां। अंदर कमरे में वही घरवारी हिन सोहणे हकीम खे खणी आई, छो त हकीम जो हकीम थी तरी फरमाया यासीन वल कुरानिल हकीम। सुभान अल्लाह, ढरिया यार। घरवारी चुस्माइन कुरान मजीद कुर्बान वञा, हिन जी अलहम्द शरीफ़ नंढड़े में नंढड़ी सूरत आहे, मां रोज़ानो पढ़ी तोखे दम करे पीआरियो अथमि, रब तोखे शिफ़ा ॾिनी आहे। अचे तूं काफ़िराणी, मां बि काफ़िर तो क़ुरान कीअं पढ़ियो? के जॾहिं तूं मौत जी कश्मी में ही, मां चयो मुंहिंजो मुड़ुसु मरी वेंदो, पर मां बि मरी वेंदुमि। पाड़े में मदरसो हो, मस्जिद शरीफ़ हुई, मुसलमान आलिम हो, मां वञी करे हुनखे इलाज मिठो कयो, मूंखे कलमो पढ़ायो। कलमे पढ़ाइण खां पहिरियों सुहिणे क़ुरान जो सबक़ ॾिनो अथई। सबक़ भी पढ़ंदी आहियां, पर उस्ताद मूंखे अलहम्द शरीफ़ यादि कराई। मूंखे चई जेको बि लाइलाज मरीज़ हुजे हुनखे 7 मरतबा पढ़ी करे अलहम्द शरीफ़ पाणी ते दम करे पीआरियो त अल्लाह हुनजे मर्ज़ खे रफ़े दफ़े करे छॾींदो। रोई वेठो। घरवारी खे चई ॻाल्हि ॿुध, जे आलिम जे हथ ते तो बैयत कई आहे, मूंखे बि वठी हल त मां बि कलमो पढ़ी मुसलमान थी वेंदुमि। मुसलमान थियण खां पोइ हिन सोहणे जो सबक़ बि वठंदुमि।
मुसलमानों कलमे वारो गैर मुस्लिम कुरान मजीद जे पानी तमक कैल के पिए तो शिफा मिले। असा मुसलमान के घर में कुरान रखियो पियो आहे, कुरान पढ़ियल भी आहियूं जो मजाला जो खोले पढ़ो। अज कुरान मदरसन में मस्जिदन में महदूद आहे, असांजे घरन में बंगलन में हे कुरान ईअं पियो आहे, शोपीस करे रखियो अथनि। मां त हाणे ताज़ो ताज़ो साईं अब्दुल सत्तार साहब जे मदरसे जी इजारत कयुमि, अखियुनि मां ॻोढ़ा वही आया। गरीब मिसकीन माण्हू कीअं थो हिन को रब कमु वठे जो अहिड़ो मदरसो ठाहे यूनिवर्सिटी कंबर में। अब आहे मदरसो या न? हे तव्हांजा ॿार तव्हांजा बच्चा पढ़नि था, तव्हां ख़ुशि नसीब आहियो। शाबाश आहे, अल्लाह ग़रीबनि खां दीन जो कमु वठंदो आहे। चओ न सुभान अल्लाह। ऐं तव्हांखे बि ख़ुशामद नथो कयां, कंबर वारनि जो हिसो आहे जॾहिं क़यामत में का नेकी न हूंदी। हिन मदर जे सदके रब बुॾल बेड़ो तारे छॾींदव, जहन्नम को बचाए मन रब जन्नत ॾेव। मिसकीन गरीब माण्हू हाल मां पुछियो मां साईं ॾे अहवाल कीअं मदरसो ठहियो? चइसि ॻाल्हि न पुछ, रब जी ग़ैबी मदद आहे। हाणे बि मदरसे ते 2 लख रुपया मां कर्ज़ ते सामान वरितो अथमि, कमु हले थो, अल्लाह मदद कंदो। मतो अल्लाह साईं यकीनन पंहिंजे दीन जी कमु वरी उन्हनि खां वठंदो आहे जिन ते राज़ी हूंदो आहे। मां बि तव्हांखे अल आकिल तकफ़ीफ़तुल इशारा, अकुल वारे खे इशारो काफ़ी आहे, ॾिसूं थो वञाव त पंहिंजे मदरसे जो देखभाल कयो। साईं तव्हां को घुरे नथो, न मूंखे न चयो आहे, ख़ुदा जो कसम खणी कुरान जॻियो मां चवांव थो, मुंहिंजी दिलि घुरे थी जेकर तव्हांजो इन्हनि जॻहनि ते पैसो ख़र्च थिए, अबो क़बर में अम्मा क़बर में थी, उनजे नाले ख़ैर ख़ैरात सदको हिते दाख़िल कर। तूं घर न पुॼंदे अल्लाह उनजी अबे अम्मा जी क़बर खे जन्नत जे बाग़नि मां बाग़ बणाए छॾींदो। हिकिड़नि माण्हुनि जी दौलत माल मिल्कियत ईअं ज़िनाहुनि में बदमाशन में ख़र्च थिए, ख़ुशि नसीब उहे माण्हू जिन जी माल ऐं मिल्कियत दीन ते ख़र्च थिए थी। चओ न सुभान अल्लाह। अचो बस आख़िरी वाज़ ख़त्म थो कयांव। हिन कुरान मजीद सां मुहबत रखो। मां पूरी दुनिया विज़िट कई अथमि, ख़ुदा जो कसम आहे मूंखे सिंध बलोचिस्तान रब घुमायो, पंजाब में भी मां वयुमि। सुबुह जे टाइम ते जेके शागिर्द स्कूल जा कॉलेज जा 8 बजे तैयार थी, साईं उस्ताद मोहम्मद हसन ईअं न 8 बजे न तैयार थी पोइ स्कूल वेंदा आहिनि। अचो तव्हां मदरसन में, मां त वञी मदरसन में सुम्हंदो आहियां। असुर जे टाइम ते उस्ताद इन्हनि खे उथारींदा आहिनि, मासूम ॿारनि खे जेके सर्दी हुजे गर्मी हुजे, वुज़ू करे थधो हुजे या गरम पाणी हुजे, ऐं निंड जा झूठा बि अचनि था, वेठा क़ुरान था पढ़नि, जिन जे क़ुरान पढ़ण जे करे रब असांजे मुल्क जो अज़ाब हटाई वेठो आहे। न त असांजो मुल्क अज़ाब जे लपेट में आहे। बेहयाई उरियानी फ़ाहिशी असां वटि आहे, पर क़ुरान वारनि जे सदके रब क़यामत खे हटाई वेठो अथव। मां दुआ करण आयो आहियां रब मदरसन जी क़ुरान वारनि जी आलमनि जी ख़िदमत नसीब करे, आमीन त चओ। हाणे त अलाह जी महिरबानी सां चपे चपे ते मदरसा आहिनि। को उहो ज़मानो हो मदरसा न हा साईं, मदरसनि जी ख़िदमत वारा न हा। हाणे त अलाह जी महिरबानी सां मुसलमाननि में दीन जो जज़्बो आहे, ऐं जज़्बो आहे त क़ुरान जा जलसा बि थियनि। जीअं असांजे भाउ सैफुल्लाह में जज़्बो हो कि आलिम सबोरो अचे त नूर शाह मस्जिद में क़ुरान पढ़जे। अल्लाह इन जवान जी ज़िंदगी में उमिरि में बरकत अता फरमाए, हिन खे औलाद नेक साले करे ॾे, आमीन त चओ न। अल्लाह तव्हांखे बि इहो जज़्बो नसीब अता फरमाए, जिन बि इन ख़ैर में सो वरितो, यकीनन क़यामत जे ॾिहाड़े हिकिड़ो बि माण्हू हिन क़ुरान जे जलसनि में सुधरी पियो, तोखे बि सवाब मिलंदो रहंदो। मां दुआ करण आयो आहियां, अल्लाह सभिनी खे मदीने वारे साईं सां सची मोहब्बत नसीब करे, आमीन त चओ। ख़ुदा जो कसम खणी मां बैत रबी में चवां थो, कलमे वारो असां पाक मुहम्मद जा दीवाना हूं। आयो न आयो? असां सुहिणे नबी जा परवाना हूं, जे नबीअ जे सदके रब जहान जोड़ियो आहे। उन सुहिणे नबीअ ते दिल जी मुहब्बत सां दुरूद त पढ़ो, जिन जिन खे यादि आहे उहे पढ़नि। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। भाऊ सैफुल्लाह जी तमन्ना हुई त कुछ दुरूद ते ॻाल्हाइजो। मूंखे भी याद अची वियो, खुदा जो कसम आहे दुरूद जूं वॾियूं बरकतूं वॾियूं फज़ीलतूं आहिनि। चओ न सुभान अल्लाह। मुंहिंजो उस्ताद हो
साईं अब्दुल हई घोटो रहमतुल्लाह अलैह सफ़र ते जॾहिं वेंदो मूंखे पाण सां गॾु वठी वेंदो हो। हुन ज़माने में मोटरसाइकिल मुंहिंजी हूंदी, साईं पोयों वेहंदो, पर ख़ुदा जो कसम सॼे सफ़र में ॻाल्हाईंदो न हो, किथे वेहंदो हो ॻाल्हाईंदो न हो, चप चुरंदा रहंदासीं। मां हिकिड़े दफ़े साईं खे चयुमि, साईं भला ॾियो ख़बर कचारी न कंदा हो, कंहिंसां ॻाल्हाईंदा न आहियो, चप चुरंदा तो छा पढ़ंदा हो? मूंखे चई, मौली साहब बेकार कचारी मां न कंदो आहियां, जेतिरो वक़्तु वेठो हूंदो आहे मिठे मोहम्मद ते दुरूद पढ़ंदो रहंदो आहियां। मां चयोसि जी का ॻाल्हि त ॿुधायो, दुरूद जी का बरकत ॿुधायो। मूंखे चयनि दुरूद जी बरकत सां 36 मरतबा नबी साईं जो दीदार थियो आहे। तव्हां बि पढ़ंदो? जे चवे हुजूर साईं जी ज़ियारत नसीब थिए, आहे शौक़ु आहे? पोइ साईं मूंखे ॾसियो रात जो बिस्तरो पाक हुजे, इशा जी नमाज़ खां पोइ वुज़ू करे काबतुल्लाह ॾे मुंहुं करे दुरूद पढ़ंदो रहो पढ़ंदो रहो पढ़ंदो रहो, कंहिं न कंहिं राति मिठे मोहम्मद जो दीदार थी वेंदो ई। वाक़ियो अचे तो हिकिड़ो करोड़पति माण्हू हो, वॾी दौलत ऐं पैसे वारो हो, पैसे वारो माण्हू अची वीचारो कर्ज़ी थी वियो। अब करोड़पति जो लखनि में करोड़नि में कर्ज़ी थिए, सची ॿुधायो हुनजो छा गुज़रंदो? नथा ॻाल्हायो? जेको माण्हू खाए थाल में वटी थी अचे, परेशान थींदो न साईं? आख़िर परेशान थी वियो, कर्ज़ी अची इनखे ॻोल्हींदा वतन, जाॾे वञे बाज़ारुनि में लिके, शहर न वञे, घर में लिकियो वेठो, आख़िर परेशान थी ॿारनि मजबूर के सौदे सामान लाइ बाज़ार में आयो। तवजो को बस इहा ॻाल्हि करे ख़तमु थो कयां। बाज़ार जो आयो त पुलिस वारनि हिनखे पकड़े सिधो काज़ी जे हवाले कयूं। हाणे हिन जज उन ज़माने में काज़ी हा, काज़ी साहब खे चयईंसि छो मूंखे घुरायो अथव? काज़ी चयो आहे फलाणे हमरा तुंहिंजे मथां केस कयो आहे। छा कयो अथई? केस कयो अथई, सो इन जे करे मां तोखे हिते ॿधायो आहे, हुन घुरायो आहे, उनजो केस आहे त उनजा पैसा तूं खाधा आहिनि। 4000 दीनार। घणा? 4000 दीनार। ॾेसि त ठीकु आहे, जे नथो ॾे त जेल मोकिले छॾींदोमांइ। हिन वीचारे मिसकीन रोअणु शुरू कयो, चयोसीं पैसा न अॼु थींदा न सुभाणे थींदा, मां मिसकीन माण्हू कर्ज़ी थी वियो आहियां, करोड़नि में कर्ज़ी थी वियो आहियां, महिरबानी कर। चे महिरबानी न थींदी, ॾे या जेल हल। चे भला हिकिड़ी महिरबानी कर। अॻे ज़माने जा काज़ी बि नेक हुया। हुन चयोसि कहिड़ी? चे हिकिड़ी महिरबानी कर, अॼु राति मूंखे मोकल ॾे त मां घर वञा, बचनि ॿारनि सां कचारी कयां, पोइ अलाए केतिरो वक़्तु थिए, अलाए मरी न वञा, बचनि ॿारनि सां त मिलां। घर आयो, चहिरो लथल। ॾुख माण्हू खे हिन जॻह ते हूंदो आहे, ज़ाहिर चहिरे में थींदो आहे। ख़ुशी हिन जॻह ते, ज़ाहिर चहिरे में थींदी आहे। ख़ुशी हूंदी जान में ईअं लुत्फ़ु नज़र ईंदो, ग़मगीन हूंदो, ढिलो ढिलो नज़र ईंदो, अॻियां बि सम्झी वेंदा वीचारो मायूस आहे। घरवारी त वरी हम सफ़र सां थियणी आहे। घरवारी चयोसि ख़ैर त आहे, छो परेशान आहे? चए ख़ैर न आहे। चे ॿुधाए आख़िर ॻाल्हि छा आहे? चे ॻाल्हि इहा आहे, फलाणे हमरा मुंहिंजे मथां केस कयो, काज़ी जे साम्हूं पेश थियुमि, काज़ी चयो ॾे थो पैसा, ठीकु आहे, न त जेल थो मोकिले। चे परेशान थो थियो आहे, अलाह महिरबान आहे। चे अलाह त महिरबान आहे, पर हाणे मसइलो आहे, रातो की राति तूं मूंसां वेही बच्चनि खे विहार, बसि कचारी कयो, निंड न कर, राति मूंसां कचारी कर, सुबुह ई जेल हलियो वेंदी। घरवारी नेक हुयुसि। अल्लाह सभ जूं घरवारियूं नेक करे, आमीन त चओ। ज़ाल नेक त घर जन्नत, सम्झो था की न? जे अलाह रहम करे, जे ज़ाल हूंदी ख़र्च खपाइण वारी, वीचारे मुड़ुस खे सॼी ज़िंदगी पिनाए छॾींदी। छो त घर जी वज़ीर आज़म औरत आहे। जे औरत नेक आहे न, घर ई नेक आहे। घर खे हलाइण चलाइण औरत ॼाणींदी आहे। घरवारी चयोसि परेशान न थी, मसइलो सवलो आहे, हाणे हीअं कर, मां बि वुज़ू कयां, तूं बि वुज़ू कर, बचड़नि खे बि वुज़ू थी करायां। राति सॼी राति वेही नबी साईं ते दुरूद था पढ़ूं। छा था पढ़ूं? दुरूद शरीफ़। दुरूद जी बरकत जे करे अल्लाह से मदद फरमाईंदो। तवज्जो कयो कंबर जा मुसलमानों, दुरूद पढ़ंदे 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 बचड़नि खे निंड अची वई, मासूमनि खे निंड अची वई, पर हे घरवारी मुड़ुस ॿई दुरूद पिया पढ़नि, खे निंड न पई अचे। हलंदे हलंदे राति जो काफ़ी हिसो गुज़रियो, घरवारी खे बि निंड अची वियसि, पर हिन खे निंड न पई अचे, छो त सुबुह जो जेल पियो सुॼेसि। आख़िर पढ़ंदे पढ़ंदे काफ़ी हिसो गुज़री वियो, राति जे पोएं हिसे हिन खे बि निंड जो लोॾो अची वियो। ही निंड जो झुटको अञा मसायुसि, निंड में नबी साईं जी ज़ियारत थी वियसि। सुभान अल्लाह ढरी आहे। हुज़ूर जा आशिक़ सुभान अल्लाह जूं रड़ियूं ॿुधण थो घुरां।
नबी से फरमाए छो मुझो थे अर्ज करे तो सोना ही मसलो आ पान फरमाए त गणती न कर परेशान न थी तहां मुल्क जो जो वज़ीर आ ना अली बिन मूसा नाले सा तू वन उन्हीं के मां मुहम्मद जा सलाम देस तो सोहणे नबी तो दे मोकलियो आ मुके 4000 दीनार दे मुझे मथो कर्जा इं जो चेंस ते अञा मायूस थी वियो नबी से चुस छो मायूस थियो जे सोना हो वज़ीर आ मां गरीब मानू मुझी गाल मनी दो नबी से फरमाए गणती न कर मां मुहम्मद तोखे निशानी भी दियां थो चओ न सुभान अल्लाह साईं कहिड़ी निशानी वनी करे चवेस त मुझे सोने मुहम्मद तोखे सलाम भी दिना आहिनि त न्यापो भी दिनो थई तू रोज़ानो मूंते 400 मरतबा दुरूद शरीफ पढ़ंदो आ तुंहिंजो दुरूद मुझे रोज़े ते पहुचंदो आ अज रात तू छकल होए या तोखे निंड अची वई तू 400 न पढ़िया आहिनि 200 पढ़िया आहिनि जे इहा निशानी लॻई त मूंखे 4000 दीनार ॾे हिन खे जाग जुठी त घरवारी खे बि न उथियारियईं सिधो वञी उन वज़ीर अली बिन मूसा जे बंगले में पहुतो चई हाणे बंगले में अलाए वॾा माण्हू आहिनि मिलनि न मिलनि छो न मस्जिद में वञी विहांसि दरवाज़ो अंदरि मस्जिद जो टपी विहां थो मस्जिद में त ईंदो मालूम छो त अॻे ज़माने जा वज़ीर बि नेक निमाज़ी हा हाणे त अल्लाह रहम करे असांजा वज़ीर वॾा तहज्जुद गुज़ारिन न नथा ॻाल्हायो सॼी राति ज़िनाहुनि में बदमाशनि में पोइ ख़ुदा जो अज़ाब ॾमर असांजे मुल्क ते अचे थो हे वञी करे बंगले जे मस्जिद जे दरवाज़े ते बीह रहियो माण्हुनि जी इंतज़ार में बीठो एतिरे ते अंदरों आज़ान मिली त माण्हुनि जी अच वञ शुरू थी वई माण्हुनि ॾिठुसि नओं माण्हू आहे चए भाउ हिते कीअं बीठो आहे केरु आहे चए मूंखे वज़ीर सां मिलणो आहे अली बिन मूसा सां चए अल्लाह जा बाना वज़ीर अली बिन मूसा को मामूली माण्हू आहे अल्लाह जो नेक बानो आहे जेको सॼी राति मस्जिद में रोईंदो आहे नफ़िल पढ़ंदो आहे क़ुरान जी तिलावत कंदो आहे सुबुह जी आज़ान बि नी ॾिनी अथई निमाज़ बि इहो पढ़ाईंदो नूर शाह मस्जिद वारो जे असांजे इलाइक़े जा शहर जा वज़ीर निमाज़ी हुजनि इमाम हुजनि पोइ की न ख़ुदा जी रहमत जो वॾो फुड़ियो मींहुं वसे हिन हमरा वञी पहिरीं सिफ़ते भरिसां वेही रहियो चए निमाज़ पढ़ाईंदो मुसले जी भरिसां वेही रहंदोमांसि तकबीर लॻी निमाज़ पढ़ी निमाज़ पढ़ण खां पोइ जी हिन सलाम मरायो छो त ॾसियल हो न वज़ीर निमाज़ पढ़ाईंदो इमाम बि हुआ हे सुरकी भरिसां वेही रहियुसि सलाम मराई चइसि ॻाल्हि ॿुधो मां तव्हां ॾे सोहिणे नबीअ जा सलाम खणी आयो आहियां मां तव्हां खां पुछां थो क्या उहो केॾो न ख़ुशि नसीब हूंदो जंहिंखे मिठड़े मुहम्मद करीम जा सलाम मिलनि ॿिए नंबर ते चई मां तव्हां ॾे मिठड़े मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो न्यापो बि खणी आयो आहियां हिन चयुसि ॿुधाए मुंहिंजे साईंअ जो कहिड़ो न्यापो आहे हिन चयुसि मां ही सॼो किसो ॿुधायईंसि निंड जे अंदरि मूंखे नबी साईं तुंहिंजो ही पैगाम ॾिनो आहे हिन चयो वरी बि ॿुधाए त मुंहिंजे सोणे मुंहिंजे लाइ छा चयो चए मुंहिंजे सोणे महबूब दिलबर नबी चयो त रोज़ानो तूं मूं ते 400 दुरूद पढ़ंदो आहे अॼु राति तूं 200 पढ़िया थी जे इहा निशानी लॻे त मूंखे 4000 दीनार ॾे वरी टीहर बि चई ॿुधाए त मुंहिंजे साईं मुंहिंजे लाइ छा चयो चओ न सुभान अल्लाह 3 मरतबा पुछी 4000 हिकिड़ा ॾिनईसि वरी 4000 ॿिया ॾिनईसि वरी 4000 टियां ॾिनईसि हे हैरान थी पुछे थो साईं मां त घुरिया 4 ॾिना 12 थी छो चे 4 इन्ही जे करे ना थमाई तूं मुंहिंजे मिठड़े महबूब मुहम्मद करीम जा मां ॾे सलाम खणी आयो आहियां जे न सलाम खणी अचां त मां छा कयां हा इन ख़ुशीअ मूं 4000 ॾिना थमाई ॿियो इन ख़ुशीअ में 4000 न थमाई जो मुंहिंजे सोने जो न्यापो खणी आयो आहियां साईं भला 3 छो ॾिनई के 3 इन्ही जे करे न थमाई तुंहिंजा ॿार बच्चा परेशान बुख ते हूंदा इन्ही जे करे 3 मरतबा 4000 ॾिना मां दी बच्चनि खे ॾीजां बच्चनि ते ख़र्च कजाई हिन चयो हाणे ॿियो छा खपे ख़ुशीअ मां अची करे सिधो चई वञा काज़ी ॾे कर्ज़ु ॾियां मिड़े जिंद छॾाया आयो काज़ी ॾे काज़ी बि नेक हो निमाज़ी हो सुबुह जी निमाज़ खां पोइ आफीस जो दर खुलियल हाणे त काज़ी साहब 12 बजे खां अॻु में अखि नथी खोले अंदर जो आयो काज़ी साहब जी टेबल ते 4000 रखी करे चयसि 4000 खण कर्ज़ी खे घुराए ॾे केस को हथ बढ़ाए हिन सां काज़ी साहब कर्ज़ी खे घुरायो कर्ज़ी आयो
कर्ज़ी चयो साईं हे 4000 कल्ह चए पियो बच्चा बुख ते हिन हाणे काॾों आंदा पक हिन राति चोरी कई हूंदी ग़रीब खे पैसो अचे न चए पक चोरी कई हूंदसि अमीर त अमीर पोइ नालियुनि जा रोडनि जा रस्तनि जा सभु पैसा हज़म पर उनखे कोई न चवंदो मां दुआ करण आयो आहियां त अल्लाह सम्झ जी तौफ़ीक़ अता फ़रमाए आमीन त चओ न हिन खे जो चयईं त हे वीचारो रोवण वेठो छो त ग़रीब माण्हू छा करे रोए जो पियो त काज़ी कुर्सी को लही अची भाकुर पाए जो छो थो रोए चयसि रोहानी जे करे तो तव्हां मुंहिंजी ॻाल्हि न मञींदो वॾा माण्हू आहियो तव्हां पंहिंजे वज़ीर अली बिन मूसा खां वञी पुछो राति मूंखे निंड में ॿिठे मुहम्मद अरबी जी ज़ियारत थी आहे मुझे सोहणे महबूब ने तव्हांजे वज़ीर ॾे मोकिलियो मूंखे 4000 दीनार नाहिनि उहे दीनार मां तव्हां ॾे खणी आयो इहा ॻाल्हि पुछोसि मुसलमानो कलमे वारो काज़ी मथे ते चुमी ॾेई करे चयईंसि यार ॻाल्हि ॿुध जेकॾहिं तोखे हुज़ूर साईं जी ज़ियारत थी आहे त मां बि वॾो ख़ुशि नसीब आहे जो तुंहिंजो दीदार कयो अथमि हाणे इहे 4000 तूं पंहिंजा खीसे में रख मां तुंहिंजे बदिरां कर्ज़ मां थो ॾियांसि काज़ी साहब चयो मां थो ॾियां हुन वरी छा चयो कर्ज़ी चए साईं क़ुर्बान वञा ये नबी साईं जी हिन खे ज़ियारत थी आहे त मां बि वॾो ख़ुशि नसीब आहे हिन जो दीदार कयो अथमि मां हिन खे 4000 बख़्शिया उत्तर में 4000 ॿिया थो ॾियांसि घणा हज़ार थी विया 16 थिया काज़ी चयो बाबा जेके 4000 ॾियण जो मां ऐलान कयो तूं न वरिता कर्ज़ी हाणे इहे बि मां हिन खे थो ॾियां हाणे थी विया 20000 इहा शादी बरकत ही दुरूद जी हाणे दिल जी मोहब्बत सां दुरूद पढ़ तो सही अल्लाहुम्मा सल्ली अला ॾाढियां पढ़ त मां ख़त्म कयां अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाह जे महबूब नबी जो नालो केॾो न मिठो आहे वठण वारो ही चप चोरे अञा मस्तो चप अॻे होशियार था थियनि त चुमी ॾेई सोहणे जे नाले खे चुमियूं वठां चओ न सुभान अल्लाह हे महबूब नबी सोहणनि जे सरदार जॾहिं दीवाना आया हो लख लख मुबारकूं अथव जेके ख़ुदा जो कसम आहे क़ुरान ॿुधण जी नीयत सां आया हो अॼोकी राति मत थी सघे तो लैलतुल क़द्र हुजे तव्हां चवंदो मौलाना 26 जी राति आहे दिमाग़ त ठीकु थी पर अॼु त 26 आहे पर मदीने में 27 जी राति आहे खुश नसीब आयो भागन वारा हो नबी से फरमाए खुश नसीब जंहिंखे इहा लैलतुल क़द्र मिली वई मुंहिंजे सोहणे फरमाए रमज़ान जे पोएं अशरे में इत्काब में वेही हिनखे ॻोल्हियो 21 में ॾिसो 23 में ॾिसो 25 27 29 में ॾिसो नबी से फरमाए पोयों पूरो ॾोह वेही रहो अल्लाह तव्हांखे नसीब कंदो पर जे इत्काब में मस्जिद शरीफ में वेठो आहे जागे थो रोए थो त मिले थी पर जे नथो जागे निंड पियो आहे सुतो पियो आहे मस्जिद में वेठो आहे पोइ बि इन खे नसीब थी वञे एतकाब वारो हिकिड़ो ज़िद्दी फ़क़ीर जी मिसाल आहे हिकिड़ो फ़क़ीर अचे तव्हांजो दरवाज़ो खड़काए बाबा अलाह जे नाले ते मूंखे 100 रुपयो खपे तव्हां चवंदोसि बाबा फ़क़ीर 100 कोन्हे हे 20 रुपया वठि चवंदो बाबा 100 ॾे न त दर न छॾींदुमि अरे बाबा वॾो को ज़िद्दी आहे 50 जो नोट खण 100 कोन्हे चवंदो 100 न मिलंदो दर न छॾींदुमि एतकाब वारो बिन ज़िद्दी फ़क़ीर जे मिसाल आहे 20 जे शाम घर को निकिरी आयो बिस्तरा बि खणी आयो सभु शइ खणी मस्जिद में वेठो आहे रब तो फरमाए वॾो गुनहगार आहे न बख़्शींदोमांइ 21 जी राति अचे थो कोन बख़्शींदुमि 22 जी राति अचे थो कोन बख़्शींदुमि 23 25 26 27 जी ॿुधे रब तो फरमाए मलाइको मूंखे हया थो अचे जेको बानो मुंहिंजो दरबार तूं वेठो आहे जेको तन मुंहिंजो छॾे ई नथो मां अल्लाह हिन ते राज़ी आहियां जो ज़िंदगी जी गुनाह जी माफ़ी बि ॾियांसि थो ॿिनि उमिरनि क़बूल जो हिकु हज क़बूल पहले जो सवाब लिखी छॾियोसि होॾे हज ते वञे उमिरे ते वञे क़बूल थिएसि या न हिते नबी से फरमाए क़बूल पहले जो सवाब चओ न सुभान अल्लाह हिकिड़ा माण्हू वेंदा आहिनि हज ते पोइ अलाह असल रहम करे पोइ इन नियत सां के वेंदा आहिनि माण्हू चवनि असांखे हाजी 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 अब ईअं आहे की न कोन हमारा हो असांजे इलाइक़े में 15 ॾियारा लिकी वियो कराची में हाणे त मोबाइल आहे माण्हू ॾिसी ॾिसी वठे थो तॾहिं इहो दौरु न हो 15 ॾींहंनि खां पोइ मोटियो त रस्ते में ख़ैरपुर मां खारकूं पाणी जो दॿो भरियूं आयो सम्झो साईं
आयो सभिनी खे चइबो मां उमिरो करे आयो। पोइ मासां बि मिलियूं। मां पुछियोमांसि बाबा भला काथे काथे वई, मिना वई, मुज़दलिफ़े वई, सभु जाइनि जा नक्शा। चईंसि नाला विसरी विया आहिनि, बाक़ी सॼो घुमी आई। मां तो माशा अल्लाह जहाज़ पाणी वारे में वई या मथों वारे में? चईंसि मथों वारो। मथो कीअं हो? अची हमरा फाथो। चई जीअं बस हूंदी आहे ईअं ई हो। नाराज़ न थिजो, हुयो लाड़काणे जो, नालो न ॿुधाईंदुमि, लाड़काणो सॼो शहर वञी पाण गो। सो अहिड़ा माण्हू बि पिया आहिनि, सम्झो था न। क़यामत जो ॾियारो थींदो, अल्लाह साईं फरमाए थो मलाइको हिननि सां हिसाब कयो। हे निमाज़ी बीठा अथव, हाजी बीठा अथव, सखी बीठा अथव। मलाइक हिसाब किताब करे मोटींदा, मौला हिकिड़ा निमाज़ी जन्नत में, हिकिड़ा जहन्नम में। मलाइको ईअं छो कयव? सेकड़े हिकिड़नि निमाज़ूं पढ़ियूं जो माण्हू असांखे चवनि वाह जो निमाज़ी आहे, बसि दुनिया में वाह वाह थी वियसि। हिकिड़नि निमाज़ूं पढ़ियूं जो रब राज़ी थी वञे, साईं उहे जन्नत पहुची विया। मलाइको ॾियो ख़बर सखियुनि सां छा कयव? चइसि हिकिड़नि सखावत कई जे दुनिया में माण्हू वाह वाह चवनि, बसि दुनिया में वाह वाह फबी वियसि। हिकिड़नि इन रज़ा ख़ातिर कई त रब राज़ी थिए, अर्श वारो साईं राज़ी थिए, बसि दुनिया में सखावतूं करे आया तो रब खे परचाए ॾिनी ख़ातिर मुंहिंजा रब उहे जन्नत पहुची विया। मलाइको हाजियुनि सां छा कयव? साईं हिकिड़ा जन्नत में, हिकिड़ा जन। अब वे त बसि दुआ घुरऊं। ओ चाचा वेह बसि, वे बसि, मां सम्झी वियुमि त टाइम वाक़ई किरास थी वियो आहे। मलाइको ईअं छो कयव? साईं हिकिड़नि चयो त माण्हू दुनिया में वाह वाह करनि, बसि दुनिया में वाह वाह थी वियसि। हाणे त निमाश थी वई अथव उस्ताद, ख़ुदा जो कसम। खोड़नि मूंखे हेॾो मोटिया आहिनि उमिरनि खां फ़ोनूं ते, साईं असां मोटियाऊं आया ई न आहियो, हार त पाराए वञो। मतिलबु छो शादी कई थी छा? मतिलबु उमिरो त तुंहिंजो वयो ई लुढ़ी। पाण अचनि वाह वाह, न अचनि वाह वाह। ख़ुदा जो कसम आहे, मां बि हाणे ताज़ो उमिरो करे आयुमि, पर एतिरा हज़ारनि में मुंहिंजा दोस्त आहे, क़ुर अॻियो आहे, मूंखे फ़ोन करनि पिया, चयो साईं मुबारक ॾियण लाइ अचूं था, हार खयूं था। चयो मतिलबु मां आहियां ई न, किथे मिलंदव? किथे रोड ते मिलियो, किथे ॿी जॻह ते मिलियो, मां घर न आहियां, जलसे में आहियां, हिन रोड सां हिन रोड सां। अल्लाह ॼाणे थो, बिना कंहिं चवण जे दोस्त पोइ बि अचनि पिया, ख़ुशामद नथो कयां। खोड़ माण्हू ख़ुशामद तौर ते फ़ोननि ते घुराइनि था, अॻु में तयारी वठां लॻी पई आहे, बसि वाह वाह थिए। साईं वाह वाह वारा दोज़ख में जिन राज़ी करण जी नियत ख़ातिर आया, जन्नत पहुची विया। रज़ा इहा हुजे त रब राज़ी थिए, रज़ा इहा हुजे अर्श वारो रब राज़ी थिए। मलाइक चवनि था मौला सभिनी सां हिसाब थी वियो, बसि मोकल मिले त रोज़ेदारनि सां कयूं। फरमाए ख़बरदार मलाइको मुंहिंजे रोज़ेदारनि जे वेझा न वञिजो। रोज़ेदार ॼाणिया त मां ॼाणिया, छो त अस्सौमु ली व अना अजज़ी बिही। रोज़ो मुंहिंजो आहे त रोज़ेदार खे बदिलो बि मां पाण ॾींदुमि। अचे थो रब फरमाए मां रोज़ेदार खे पूरी दुनिया सोने हीरनि लालनि जवाहरनि सां तो फरमाए मां भरे ॾियानि, पोइ बि रोज़ेदारनि जी मज़दूरी माॾे बचंदी। रोज़ेदारनि जी मज़दूरी आहे त जन्नत आहे। खपेव जन्नत? नथा ॻाल्हायो। जंहिं जन्नत में कोई टेंशन ई न हूंदो, हिते सदाई टेंशन। कॾहिं भाइरनि जो टेंशन, कॾहिं पुटनि जो टेंशन, कॾहिं दोस्तनि जो टेंशन में वीचारो गोरियूं थो वेठो खाए। जंहिं जन्नत में का परेशानी न हूंदी, इन जन्नत जे लाइ कुझु सामान तयारु कयो। हे रमज़ान आयो अथव, सुठा पैकेज खणी आयो अथव, हिन पैकेजनि जा फ़ाइदा वठो। हिन रमज़ान शरीफ़ जे अंदरि रोज़ेदारनि जी ख़िदमत कयो। हिन रमज़ान शरीफ़ जे अंदरि मदरसनि जे तालिबनि जी ख़िदमत करे वञे। मन मदरसे जा तालिब तुंहिंजे पैसनि मां कपिड़ा वठनि, मन मदरसो ठही पवे, मन मदरसे ते ख़र्च थी पवे। जेसीं ते मदरसो रहंदो, क़यामत ते तुंहिंजे खाते ते मलाइक नेकियूं ॾा लिखंदई। साईं जी महिनत सां मुंहिंजो पुटु मौलाना मोहम्मद उसामा बि हितां तयारु थी वियो। अहिड़ी साईं जी दुआ आहे जो अचण सां उते वरी मदरसे खे पाण पियो हलाए। मूंखे चयो साईं त अहिड़ो गुल पोखे ॾिनो थमाई, इंशाअल्लाह मदरसो आबाद थी वेंदो। पर इन्हनि में तव्हांजो बि हिसो अथव। कंबर शरीफ़ वारो हिन में तव्हांजो बि हिसो लॻल आहे। मां ख़ुदा जो कसम खणी चवां थो, जेसीं ते दीन जो कमु कंदो तव्हांखे सवाबु मिलंदो। अम्मा क़बर में, अंबो क़बर में आहे। इन में मदरसे जे तालिबनि ते तुंहिंजो हिसो लॻल थी। तुंहिंजे लाइ दुआ घुरनि न घुरनि, रब तुंहिंजे लाइ ऑटोमेटिक जन्नत जा दर खोले छॾींदी। हे अल्लाह जा कुर्ब थई, एहसान थी, रब नसीबनि वारनि खे नसीब कंदो आहे। तव्हां बख़्तनि वारा हो, चओ न सुभान अल्लाह। मरी वञणो आहे, हर कंहिंखे वञणो आहे, हर कंहिंखे लॻणो आहे। मरण खां पोइ अॻु में पोख अहिड़ी पोखे वञो जो मरण खां पोइ क़यामत
क़यामत ते तो असांजो सदको जारी हुजे। पैसो तो बाबा ॾिसो था अचणो वञणो आहे, जे पैसो अहिड़ी जॻह ते लॻी वञे क़यामत ते सदको जारी आहे। छा इरादो आहे, लॻे या न लॻे? अबा लॻे या न लॻे? लॻनि ठही त उएं ई वेंदो। मदरसो ठाराइण वारा अहिड़ा माण्हू ईंदा जो ख़बर ई न पवंदी। साईं चयो जमात खे चओजांइ न। मां चयो छो न चवां? चे न बाबा चवणो न आहे, अलाह मदरसे जो कमु कंदो, पर कुदरती हित जो वेठो आहे, हे जो यार वेठो आहे त पोइ हक़ ॻाल्हाईंदो न। सो इन जे करे मदरसे जी देखभाल कयो। नबी साईं फरमाए क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, जेके मदरसनि जी ख़िदमत वारा हूंदा मां सां गॾु हीअं जन्नत हलंदा। पोइ कहिड़ा कहिड़ा नबी साईं सां कुल्हो कुल्हो ॾेई वञण था चाहियो। पोइ रमज़ान शरीफ़ में पंहिंजी ज़कात ख़ैरात साईं जे मदरसे में पहुचायो जी। मदरसो अल्हम्दुलिल्लाह ठही वञे जी, शवाल में खुले त साईं जे टेंशन बोझ न हुजे। मदरसे खे आबाद करण वारो अबो क़बर में, अम्मा क़बर में आहे, उनजी क़बर जन्नत जो बाग़ बणिजी। मुझा दोस्तो ऐं मुझा प्यारा भाइरो, अल्हम्दुलिल्लाह काफ़ी टाइम थी वियो आहे। तव्हांजी मुहब्बत ऐं इख़लास आहे जो मां एतिरो ॻाल्हायो अथमि। यकीन ॼाणियो तबियत बि ठीकु न हुई ऐं तव्हांजी मुहब्बत इख़लास आहे। मां दुआ कयां थो जे दुनिया में गॾु आहियूं, रब जन्नत में बि ईअं ई गॾु करे। अल्लाह हयाती में ताक़त ॾे, सॻ ॾे, पैसो ॾे त अखियुनि सां सोहे नबीअ जो रोज़ो बि ॾिसूं। वञो मदीने, जेके ॾिसी आया आहिनि उन्हनि खां पुछ, सोहणे जी पाक धरती ते जिन कदम रखियो, ख़ुदा जो कसम उन्हनि खां पुछा कर उनजी दिलि तड़पे थी त मौला जल्दी कर वरी वञी ॾिसां। उतां जा माण्हू सखी आहिनि, 11 महीना मज़दूरी करे कमाए महिनत करे कॾ करे हिन महीने में लुटाईंदा थई। सखी हिन अरब सगोरा सखी हिन। अल्लाह असांखे सखी करे, आमीन त चओ न। हिन महीने में सखावत कयो, ग़रीबनि मिसकीननि क़ुरान वारनि जी ख़िदमत कयो, अर्श ते रब राज़ी थी पवंदो। मां दुआ करण आयो हाँ त अल्लाह ताला हयाती में सघ ॾे त रमज़ान में वरी उम्रे ते वञूं। रमज़ान में मूंखे हिकिड़ो बुज़ुर्ग हो अल्लाह वारो, मूंखे चए मौलाना उम्रो त रमज़ान जो, छो त हिन रमज़ान में पूरी दुनिया जा वली बुज़ुर्ग त अचनि था, पर पूरी दुनिया जा अबदाल बि उते अचनि था। पोइ मां छो न चवां मके में या मदीने में, जेके वञनि सुभाणे अल्लाह करनि, मके में या मदीने में रहाइण तोखे सवलो आ, मदीने मुल्क दे मौला घुराइण तोखे सवलो आ। न घुराए त करोड़पति रहिया पिया थी, काबे जो मुंहुं नथा ॾिसनि, जे घुराए त ग़रीबनि मिसकीननि खे सोहणे जो शहर मदीनो ॾेखारे, काबो ॾेखारे, बैतुल्लाह ॾेखारे। ऐं मुंहिंजे साईं फरमाए हाजी काबतुल्लाह जो तवाफ़ थो करे ते तो लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक। मौला हकीकी मानो तुझे काबतुल्लाह ते पहुतो आ, अॼु गुनाह जूं भरियूं बि झोल बि खणी आयो आ, अॼु न बख़्शींदे कॾहिं बख़्शींदे। मुंहिंजे सोने साईं फरमाए हाजी 7 चकर काटे मस पूरा थो करे, अर्श वारे रब जो ऐलान थो अचे बाना धोई छॾियो माई, बख़्शे छॾियो माई, जन्नती बणाए छॾियो माई। ओॾे रोज़े वारे रसूल ॾे वञे, सोने जो रोज़ो ॾिसे न, रोज़े वारो चवे थो क़यामत में मां सुञाणींदो मंज़ार कबरी वजबत लहू शफ़ाती। नबी तो फरमाए ज़िंदगी में हिकिड़ो दफ़ो बि मुंहिंजे रोज़े ते अची सलात व सलाम पढ़ी, मुंहिंजे मथो वाजिब आहे क़यामत में मां मोहम्मद हथ पकड़े जन्नत में जाइ वठी ॾींदोमांसि। अल्लाह सभ खे वठी वञे। मां चवां थो जेके मस्जिद में वेठा हो, अल्लाह हिन साल ई तव्हां सभ खे वठी वञे। पर जे सभई साईं अब्दुल सत्तार सूदा चढ़ो बि जहाज़ में जाइ बचंदी, एॾो वॾो आहे। चओ इंशाअल्लाह वेंदासीं, चओ इंशाअल्लाह सभई हलंदासीं, चओ मदीनो ॾिसणो आहे। भाऊ सैफुल्लाह बि हुजे, तव्हां बि हुजो, असां जूं अगड़ियूं अमड़ियूं न्याणियूं भेनरूं जेके तव्हां जूं घर वारियूं पढ़नि उहे बि साण हुजनि। ॾिसी अच सोहणे जो शहर, ॾिसी अच महबूब जो मुल्क। ख़ुदा जो कसम आहे ते महबूब जे मुल्क में केॾो न लुत्फ़, केॾो न सुकून आहे। हिते त असां मुतबर लॻा पिया आहियूं। अरब सगोरो हिकिड़ो हो, जुब्बो पातल हो, हिकिड़ो वीचारो हमरा हो, वीचारो ग़रीब मिसकीन पाकिस्तानी, उनजे जुब्बे ते पेर अची वियुसि, हुनजो बसि साहु कढी छॾींदो, हिन जो पोइ हीअं जो तकियई, हिन जो सफ़ा साहु सुकी वियो। पराओ मुल्क, पराई ॿोली। अरब सगोरे चयो सबा परेशान न थी, ग़लती मुंहिंजी आहे, जुब्बो वॾो मुंहिंजो आहे, तूं मुंहिंजो महिमान जे हुजे आहे तुंहिंजो सरदार ऐं वॾेरो त हाली उनजी पोइ ख़बर पवे। हा उन्हनि में वॾाई कोन्हे, तकबुर कोन्हे, अल्लाह उन्हनि खे हेठि पाण खे कयो अथनि त रब उन्हनि खे नवाज़ियो आहे।
घड़ी घड़ी काबे जो तवाफ था करें, बार बार मिठे मोहम्मद के रोज़े ते वञनि था, संभरिया बीठा आहिनि, 8 ॾींहं गुज़रिया आहिनि, सिक तड़पेनि थी, वञो वञो वञो। मुंहिंजो त हिकिड़ो दोस्त आहे रोज़ानो कम अज़ कम उते रहंदो हो, चवंदो रोज़ानो मां वञी करे उमिरो कंदो आहियां, पोइ मुंहिंजो हाउ ठरंदो आहे। ओ अदा अल्लाह तव्हां सां मुसलमाननि खे इहे सआदतूं बरकतूं नसीब करे, आमीन त चओ। हे बरकतनि वारो महीनो रमज़ान महीनो अथव, अल्लाह हयाती ॾिनी अथव, रब ताक़त ॾियो। मां त इहा दुआ घुरां थो, अल्लाह तव्हां सां सभिनी मुसलमाननि खे ज़िंदगी में घुराए त बार बार जे बार बार न घुराए त हिकु दफ़ो ज़रूरु घुराए। मां पहिरियों वाइज़ मके शरीफ़ में हिकिड़ो पठान हो, हाजी ख़ानज़ादा नालो हुज़। मां चयुमि साईं हाजी साहब मेरे लिए दुआ करो, अल्लाह ताला दोबारा भी मुझे साल में 1 मरतबा ले आए। तो कावड़ जी पियो, मां चई साल में क्यों, 3 मरतबा आओ, ये दुआ करता हूँ बार बार आओ। मां दुआ कयां तो अल्लाह तव्हां खे बार बार सोने जो शहर ॾेखारे, सोने जो मुल्क ॾेखारे, उतों अच धोपजींदे बख़्शजींदे जन्नती बणजींदे। जहिड़ी दुआ घुर रायगा नवी जी दुआ तुंहिंजी क़बूल थी वेंदी। अल्लाह सोहणे मोहम्मद अरबी जो शहर ॾेखार, रब जेके भी आया थी सभिनी जो दिल जो जायज़ मुरादूं पूरियूं फरमा। ओ मोजा मौला कंहिंजो अबो दुनिया में नाहे, कंहिंजी अम्मा दुनिया में नाहे, अल्लाह उनजे अबे अम्मा जी क़बरनि खे जन्नत जो बाग बणाए। मुंहिंजा रब असां गुनहगार आहियूं, बदकार आहियूं, सियाकार आहियूं, पर हिन रमज़ान जे ख़तमुल क़ुरान जे जलसे में शरीक थिया हूं। अल्लाह असां सभु बेनू फ़क़ीर बणिजी आया आहियूं, असांखे सभिनी खे सोहणे मोहम्मद जो रोज़ो ॾेखार। अल्लाह ताला को दुआ है तो अल्लाह ज़िंदगी में एक दफ़ो ॾेखारे। इहा दुआ घुरां कि न सदाई कंबर में पिया हुजूं, नथा ॻाल्हायो ई कोन था न तव्हां। साईं हलूं न मदीने, मदीने हिते छा रखियो आहे, मदीने जा माण्हू भी मिठा आहिनि त ॿोली भी मिठी अथनि। मदीने जे शहर जी हर शइ नायाब आहे। नबी से फरमाए मुंहिंजे मुल्क में अचो त मुंहिंजे मुल्क जी कंहिं भी शइ खे घटि न सम्झिजो। हिकिड़ो हिंदुस्तान जो बुजुर्ग मदीने में वियो, अल्लाह अकबर, मदीने के घिटिन में जो ॾिठई हिकिड़ो मासूम ॿार मदीने के घिटिन में, मदीने के अंदर केलन जूं खलूं तो खाए, कॾहिं अंबनि जूं खलूं पियो खाए, कॾहिं हॾा पियो खाए। लही अची चई पुट मदीने जहिड़े शहर में हॾा तो खाए, खलूं तो खाए। रोई करे चई चाचा मां यतीम आहियां, मूंखे अबो थी न मां थी। साईं बसि अम्मा है मुंहिंजी बेवा है, कोई कोन्हे पाड़े मूं कॾहिं मानी मिलंदी अथसि, वीचारी बुख सुख ते ॾींहं गुज़ारींदी आहे। मां रोडनि ते पत्थर चटींदो आहियां, कॾहिं खलूं खाईंदो आहियां, कॾहिं हॾड़ा चूसींदो आहियां, बसि ईअं सुम्ही पवंदो आहियां। उन बुज़ुर्ग चयो पुट ॻणती न कर, जेतिरा ॾींहं मां मदीने में आहियां मूं सां गॾु रहो, मूं सां गॾु खाईंदो पीअंदो कर, गॾु खाराईंदो रहियोसि, पीआरींदो रहियोसि। आख़िरी ॾिहाड़ा जॾहिं बचिया, आलिम सॻोरो हो न, छो त आलिम बच्चनि जी तरबियत कंदा आहिनि, चओ न सुभान अल्लाह, उस्ताद तरबियत कंदा आहिनि। चइसि छोकिरा जेकॾहिं मुंहिंजे मुल्क हिंदुस्तान हले त उते मदरसो आहे, दारुल देवबंद जे नाले सां मदरसो आहे, उते हली तोखे मां क़ुरान हदीस जो इल्मु पढ़ाईंदुमि, तूं आलिम बणिजी ईंदे, हाफ़िज़ बणिजी ईंदे। मके मदीने में आलिमनि हाफ़िज़नि जी वॾी इज़त आहे। अची आलिम हाफ़िज़ बणिजी ईंदे, पर अम्मा खां मोकल वठी आ वियो, पंहिंजी अम्मड़ खां मोकल घुरियईं। अम्मड़ चवेसि भई पुट जेकॾहिं इहा नेमत तोखे मिले, उहे बि तूं घर न ईंदो आहीं, रोडनि ते पियो हूंदो आहे, वञ तोखे मोकल थी ॾियां। कपिड़ा सामान खणी जॾहिं बुज़ुर्ग ॾे आयो, उहो बुज़ुर्ग वरिते पोइ वञे रस्ते में बाज़ार मां गुज़रिया कि फ्रूटनि जूं रेड़ियूं पयूं, को अंबन की रेड़ी ॾिठई, केलन की रेड़ी ॾिठई। चाचा ॾे ख़बर ही छा आहिनि? चई अंब आहिनि। चई चाचा तुंहिंजे मुल्क में अंब आहिनि? चई अंबनि जा बाग आहिनि। चाचा ही छा आहिनि? चई केला। चई तुंहिंजे मुल्क में? चई केलन जा बाग आहिनि। उते सभु कुझु मिलंदो। ही घुमाईंदो घुमाईंदो नबी जे साए रोज़े तो गुज़र कयईं। इशारो करे चई चाचा ही छा आहे? चई मिठे मोहम्मद अरबी जो रोज़ो आहे। चई चाचा ॾे ख़बर तुंहिंजे मुल्क में अहिड़ो साए रोज़े वारो मोहम्मद आहे। उन बुज़ुर्ग जे अखियुनि मां ॻोढ़ा वही आया, रोई चवे तो पुट अहिड़ो साए रोज़े वारो मोहम्मद असांजे मुल्क में कोन थी। इहो सुहिणो मोहम्मद अरबी असांजे मुल्क में हुजे हा, पोइ हेॾे मां थी छा कयां? सुहिणे जे करे मां हेॾे पंधु करे आयो आहियां। छोकिरे रोई चुसि चाचा सौदो कैंसिल आहे, पोइ मदीने जूं मूंखे हॾा बि मंज़ूर, खला बि मंज़ूर, मुंहिंजा चाचा बुख उञ मंज़ूर, रोड ते सुम्हणु मंज़ूर, पर साए रोज़े वारे साईं को जुदाई मंज़ूर न आहे। मां हिते ज़िंदगी गुज़ारींदुमि। ख़ुदा जो कसम ॾिसी आहे उहो रोज़ो नबी जो हिते जन्नत जो बाग थी, हिते 24 कलाक रहमत जो मींहुं थो वसे।
जन्नत भी एडी सोहनी ना है जो नबी जो रोज़ो सोहनो अल्लाह सभिनी के रोज़े अतहर की ज़ियारत कराए। सो अल्हम्दुलिल्लाह मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे तव्हांजी मुहब्बत ऐं इख़लास ॾिसी। अल्लाह ताला तव्हांजी मोहब्बत के कबूल करे, असांजे भाउ सैफुल्लाह जी मेहनत के, मेमण साहब जी मेहनत के कबूल करे, जंहिं पंहिंजे वालिद ऐं वालिदा जे लाइ ईसाल सवाब जी जे लाइ ही प्रोग्राम भी रखियो ऐं दोस्तनि जमातनि अहबाबनि जो भी इन में हिस्सो आहे। अल्लाह तव्हांजे हिस्से के भी कबूल फरमाए ऐं मुंहिंजो हे सफ़र जो साथी सोहणे नबीअ जो आशिक़ आहे। हिकिड़ो गज़ल पढ़ाए पोइ मां दुआ घुरंदुमि, पढ़े या न पढ़े?